खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ़ सियाल, तव्हांजी मनपसंद हिकिड़ी ट्रांसमिशन सुबुह जी जंहिंजो नालो आहे सलाम सिंध। दोस्तो, सुबुह जो आगाज़ हमेशह सुठनि लफ़्ज़नि सां कजे ऐं सुठा लफ़्ज़ मां जॾहिं अचां पियो त मां चयुमि की चूंड कयूं। सो हिकिड़ो शाइरी जेका आहे हिकिड़ी मुंहिंजे ज़हन में अचे पई, मां चयो इन सां स्टार्ट कंदुमि। पर जेको आहे हा साईं बैदल बेकस जी पोइट्री आहे जेका आहे, चए थो जीअं त साईं सिख रम्ज़ वजूद विञावण दी, सिख रम्ज़ वजूद विञावण दी, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी। ਅੱਖਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜੋ ਹੀ ਅੜਿਆ, ਅੱਖਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜੋ ਹੀ ਅੜਿਆ, ਇਸ਼ਕ ਦੀ ਚਾੜੀ ਉਹ ਮੂਰ ਨ ਚੜਿਆ। लज़्ज़त आवण जावण दी, सिख रम्ज़ वजूद विञावण दी। बेदिल ॻाल्हि ए वहदत मन तूं, बेदिल ॻाल्हि ए वहदत मन तूं, कुल मन वहम दुईदा भन तूं, विच उरूज नुज़ूल दे घिन तूं, मौज इन्हीअ सिर सावण दी, सिख रम्ज़ वजूद विञावण दी। सो सिख रम्ज़ वजूद विञावण जी छा त फ़क़ीरनि जो औलिया इकरामनि जो सबक़ु आहे त पहिरियां तव्हां जेको आहे सो पंहिंजे वजूद जी नफ़ी कयो जेकॾहिं तव्हांखे हक़ खे सम्झणो आहे। ऐं वजूद जी नफ़ी करण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। वजूद जी नफ़ी ख़तमु करण जे लाइ तव्हां डिज़ायर्स तव्हांखे ख़तमु करणियूं पवंदियूं आहिनि, तव्हांखे पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु करणियूं पवंदियूं आहिनि। उहे ख़्वाहिशूं जंहिंजे लाइ जंहिंखे हासिलु करण जे लाइ तव्हां पंहिंजे पाण खे विसारे विहंदा आहियो, त पोइ इन्हनि ख़्वाहिशुनि खे ख़तमु करण सां ई पंहिंजे वजूद जी नफ़ी थिए थी। ऐं जॾहिं पंहिंजी वजूद जी नफ़ी थिए थी त पोइ इंसानु हक़ खे सम्झण जी सलाहियत रखे थो। ऐं इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुमकिन आहे तव्हांजी जेको आहे सो प्रैक्टिस सां। सो सिख रम्ज़ वजूद विञावण दी, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी। सो जेतिरा बि असां ॾिसूं, केतिरो बि इंसानु इल्मु पढ़ंदो वञे, केतिरो बि आलिम थी वञे, फाज़िल थी वञे, पर जेकॾहिं उन प्रैक्टिस में नाहे, उन तरीक़त में नाहे, त पोइ उहो इल्मु बि कंहिं कम जो नथो रहे। सो इल्मु जॾहिं बि अचे त कोशिशि करे इंसानु पंहिंजे पाण ते अप्लाई ज़रूरु करे। असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में खोड़ सारा कोटेशन्स, ख़ासि करे सोशल मीडिया जो दौरु आहे, सो कोटेशन सां त भरी पई हूंदी आहे असांजी फेसबुक। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे की जेके बि माण्हू आहिनि मुंहिंजी फ्रेंड लिस्ट में आहिनि, मूंखे लॻंदो आहे त सभु जा सभु जेके आहिनि परफेक्ट लॻा पिया आहिनि। सो उते मूंखे लॻंदो आहे की यार शायदि पाण में ई गड़बड़ आहे। पर इहो बि महसूसु थींदो आहे की जेकॾहिं सभु जा सभु अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं कनि पिया, सभु जा सभु अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं कनि पिया, त पोइ हे दुनिया चेंज जी तरफ़ छो न पई वञे? चेंज छो नथो अचे? पॉज़िटिव चेंज छो नथो अचे? पोइ छो मनफ़ी असरात लॻा पिया आहिनि? उते ई सोशल मीडिया ते जॾहिं एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं करण में सभु को माहिर लॻो पियो आहे, हर को मिस्टर परफेक्ट लॻो पियो आहे, त पोइ उते वायलेंस छो आहे? उते झेड़ा छो थींदा आहिनि? ऐं सोशल मीडिया अहिड़ी हिकिड़ी जेतिरी ज़बरदस्त शइ आहे तव्हांजे लाइ, मां सम्झंदो आहियां ओतिरी ख़तरनाक बि आहे। माण्हू उते एतिरो त गुम थी वियो आहे जो त तव्हां ऑब्ज़र्वेशन जेकॾहिं तव्हां थोरी घणी बि करणु स्टार्ट कंदो, तव्हांखे महसूसु थींदो की हिन सोशल मीडिया में जेको पर्सन जेको तव्हां सां फ्रेंड आहे, छा उहो वाक़ई में तव्हांजो फ्रेंड आहे या ही इज़ जस्ट सो कॉल्ड फ्रेंड। उते माण्हुनि जी तव्हांखे शख़्सियतुनि जी ख़बर पवंदी त उन जूं शख़्सियतूं कीअं आहिनि, छो जो उहो एक्टिविटी कंदो थो रहे, हुन जी पोस्ट जी, हुन जे इंट्रस्ट जी शयूं तव्हांखे उन जे साम्हूं ज़ाया थींदियूं। उहो लाइक्स कहिड़ियूं शयुनि खे करे थो, हू
डिसलाइक कहिड़ियुनि शयुनि ते करे थो, कहिड़ियुनि शयुनि ते उहो झगड़ा थो करे, कहिड़ियुनि शयुनि ते उहो जेको आहे सो नफ़रत वारियूं शयूं जेको आहे सो उते कमेंट थो करे, छा किथे उहो मज़हबी हिसाब सां किथे कंहिंखे तंग त कोन थो करे, जेको आम ज़िंदगी में कीअं हूंदो आहे ऐं सोशल मीडिया ते हुनजी शख़्सियत बिल्कुलु पंहिंजे पाण खे ज़ाहिर करे विहंदो आहे। त पोइ असल ॻाल्हि हूंदी आहे अमल जी। जेकॾहिं मां तव्हां सां केतिरियूं बि सुठियूं ॻाल्हियूं कयां, तव्हांखे केतिरा बि कोटेशन्स ॿुधायां, तव्हांखे केतिरियूं बि सुठियूं पॉज़िटिव ॻाल्हियूं ॿुधायां, पर जेकॾहिं अमल न आहे, मूं अमल खां मां ख़ाली आहियां, त पोइ मुंहिंजी उहे रीड्स कंहिं कम जूं न आहिनि, मुंहिंजो उहे कोटेशन्स कंहिं कम जा न आहिनि। जस्ट हिकिड़ो दिमाग़ में कॉपी पेस्ट हले पियो, हिकिड़ी शइ आई, जस्ट हिकु मूंखे उहे लाइक्स डिसलाइक्स व्यूअरशिप वधाइण जे लाइ मां उन्हनि शयुनि खे जेको आहे सो यूज़ थो कयां। बेसिकली मुंहिंजो इनसाइड मां कॾहिं ॾिठो ई न आहे, मां कॾहिं वियो ई न आहियां, मां कॾहिं जांच कई न आहे त मां जेको मुंहिंजी ज़ुबान ॻाल्हाए पई, छा मुंहिंजो क़ल्ब बि उहो ई आहे, छा मुंहिंजी शख़्सियत बि उहो ई आहे। त पोइ कोशिशि इंसान खे कोशिशि करणु खपे कि पंहिंजे वजूद जी नफ़ी करे। जॾहिं ऐं इंसानु एतिरो त हिकिड़ी मां सम्झंदो आहियां कि मशीनरी वांगुरु आहे, अलाह साईं हुनखे छा त ख़ूब ठाहियो आहे, छा त ख़ूब ठाहियो आहे। कल्ह असां वटि टैरो कार्ड रीडर वेठो हुयो, लियाकत जोगी साहब। सो उनजी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी पसंदि आई। उन्हनि चयो कि इंसानु मतिलबु इहो सम्झो कि मशीन आहे, साइंस आहे, माना तव्हां जेकर कार्ड खणो पिया ऐं तव्हांजो माना हिकिड़ो सिस्टम हिकिड़ो जुड़ियल आहे हुन सां, ऐं असां पोइ हुन कार्ड जी पोइ जेको आहे सो रीडिंग कंदा आहियूं। त इंसानु जेकॾहिं पंहिंजी वैल्यू खे सम्झे, इंसानु पंहिंजी वैल्यू खे सम्झे त सम्झी वेंदो त वाक़ई केतिरो उहो पावरफुल आहे। अलाह साईं हुनखे केतिरियूं सलाहियतूं ॾिनियूं आहिनि, केतिरियूं नेमतुनि सां हुनखे नवाज़ियो आहे, छा त तख़लीक़ आहे ख़ुदा जी। पर ऐं ॻोल्हा आहे बि उन शइ जी त मां आहियां छा, मुंहिंजी वर्थ छा आहे, मुंहिंजी वैल्यू छा आहे, मां आयो छो आहियां, छा करिणो आहे मूंखे ऐं वञिणो काॾे आहे, बेसिकली मुंहिंजो गोल छा आहे हिन धरती ते। सो हक़ीक़त इहा आहे कि असां आहियूं ट्रैवलर्स, हिन प्लैनेट में मोकिलिया विया आहियूं ऐं असांखे फाइंड आउट करिणो आहे त असांजी मंज़िल कहिड़ी आहे। हिन कैमरा सां तव्हां ॾिसो पिया हिन आसिफ़ खे, पर तव्हांखे मुंहिंजे इनसाइड जी ख़बर न आहे। ऐं मां जेको ॻाल्हायां पियो, इहो मुंहिंजो हिकिड़ो चहिरो तव्हां जेको आहे सो तव्हांजे साम्हूं वाज़े आहे, पर मूंखे ॻोल्हा करणी आहे पंहिंजे असल आसिफ़ जी। छा जेको इहो मां ॻाल्हायां पियो, इहो इन में मुंहिंजी सचाई केतिरी आहे। सो काफ़ी सारियूं शयूं आहिनि, पंहिंजो सिर्फ़ु 5-10 मिंट लॻाए छॾे टाइम में। 5 to 10 मिनट्स इंसानु घणा न आहिनि। 24 कलाकनि में तव्हां 50 दोस्तनि जी गिला करे वेंदा आहियूं असां, हे माण्हू हीअं आहे, हो माण्हू हीअं आहे, हे कमेंट थो करे, हे पोस्ट थो करे, हिन माण्हू जो रवैयो मूंसां हीअं आहे, हुन माण्हू जो रवैयो मूंसां हूअं आहे। असां कॾहिं बि 5-10 मिंट पाण खे इहो न ॾिना आहिनि त इहो ऑब्ज़र्व कयूं कि शायदि जंहिंजी असां कंप्लेन था कयूं, असांजो कमु ई ज़हन में इहो कंप्लेन आहे। जेकॾहिं इहा कंप्लेन बंदि करे रुगो पंहिंजे पाण खे 5-10 मिंट ॾेई करे इहो क्वेश्चन कयूं पंहिंजे पाण सां कि जेके बि मां इहे प्रॉब्लम्स ॻोल्हियां पियो, किथे उहो मुंहिंजो आईंयो त न आहे, उहो किथे मुंहिंजे पाण में त उहे रुकावटूं न आहिनि। इहा आहे असांजी इंसान खे जेको आहे सो पंहिंजे पाण खे इन ते वर्कआउट करणु खपे, हर इंसान खे, मूं समेत। ऐं अॼु जो प्रोग्राम, अॼु मां जेके बि मुंहिंजा व्यूअर्स आहिनि मूंखे ॾिसनि पिया, इन्हनि सभिनी दोस्तनि खे अॼु मां चवंदुमि कि अॼु जो प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिसो। छो जो अॼु जेको गेस्ट मूंसां गॾु आहे ऐं उहो एतिरो त काइंड ऐं उहो एतिरो त मां तव्हांजे लाइ इंफॉर्मेशन खणी आयो आहे, पंहिंजी शख़्सियत में जेके बैरियर्स तव्हांजा आहिनि उहे कीअं रिमूव कजनि। हिकिड़ो मोटिवेशनल स्पीकर बि आहे, हिकिड़ो सुठो योगी बि आहे,
ऐं तमामु बहितरीनु इंसानु आहे ऐं तव्हांखे सिहत सां गॾु तव्हांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे उन जूं टिप्स बि ॾींदो ऐं तव्हांखे एक्सरसाइज़िस ॿुधाईंदो। असांजा जेके डेली मरा जा कॉमन प्रॉब्लम्स कॉमन बीमारियूं आहिनि उन जे हवाले सां तव्हांखे हीलिंग टिप्स ॾींदा। सो उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। ॿिया बि असांजा तमामु सुठा स्पेशल महिमान आहिनि, नौजवान आहिनि ऐं जेके पंहिंजी हिन फील्ड में तमामु सुठी स्ट्रगल कनि पिया ऐं असांजी फील्ड खे ज़रूरत बि आहे हिन मीडिया खे उन्हनि दोस्तनि जी। सो बिल्कुलु मां तव्हांखे उन्हनि दोस्तनि सां मिलरायां थो, पर हिन टाइम असां वठूं पिया शॉर्ट कमर्शियल ब्रेक। जीअं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ख़तमु थींदो त असांजा गेस्ट अवेलेबल हूंदा ऐं असां उन्हनि सां खोड़ सारियूं कंदासीं कचहरियूं। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक असांजा प्यारा व्यूअर्स। असां तव्हांखे भलीकार पिया कयूं पंहिंजे सुबुह जी ट्रांसमिशन सलाम सिंध में ऐं असां सां गॾु जीअं मां तव्हांखे चयो कि अॼु जो प्रोग्राम जेके बि ॾिसो पिया अॼु इन प्रोग्राम खे मिस बिल्कुलु बि न कयो, छो जो अॼु जा जेके महिमान आहिनि मुंहिंजा पंहिंजा पसंदीदा महिमान आहिनि। हूअं त सभु महिमान मुंहिंजे लाइ मुंहिंजा पसंदीदा आहिनि जेके बि हिन प्रोग्राम में अचनि पिया पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे। उन्हनि जे लाइ लख इज़तूं आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं उन्हनि सां गुफ़्तगू कंदा आहियूं। पर अॼु जी जेका गुफ़्तगू आहे, अॼु जी जेका कचहरी आहे त उहा लाजवाब थींदी कचहरी। अॼु उहा कचहरी आहे जेका असांजी ज़िंदगी सां रिलेट कंदी, असांजी सिहत सां रिलेट कंदी ऐं उहा कचहरी जेको आहे सो किथे न किथे इनशाअल्लाह जेकॾहिं ग़ौर सां ॿुधंदो, जेकॾहिं ग़ौर सां हुन ते फ़िकिर कंदो त हील कंदी उहा कचहरी तव्हांखे इनसाइड आउट। सो मां हलां पियो तव्हांखे सभ खां पहिरियां इंट्रोड्यूस कराइणु पंहिंजा मौज़िज़ महिमान जेके असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। सभ खां पहिरियां शुरूआति पिया कयूं मुंहिंजी राइट साइड ते साईं सैयद उबैदुल्ला शाह साहिबु। साईं जो तारुफ़ जीअं मां ॿुधायो तव्हांखे हिन ब्रेक खां अॻु में कि साईं तमामु सुठा योगी आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि ऐं जेकी ॻाल्हि कई कि इल्मु हिकु त सिखणु हूंदो आहे ऐं हिकिड़ो ॿुधणु हूंदो आहे, पर वरी ॻाल्हि आहे अमल करणु। त साईं असल ॻाल्हि इहा आहे कि जेके प्रैक्टिस में साईं इन शइ खे वठी पिया हलनि, साईं सैयद उबैदुल्ला शाह साहिबु। ऐं उनखां अलावा साईं गवर्नमेंट ऑफिसर बि आहिनि। सो साईं सां कचहरी कंदासीं। साईं खे जेतिरी वॾी शख़्सियत आहे ऐं साईं जूं कचहरियूं बि ओतिरियूं लाजवाब आहिनि। सो साईं जे भरिसां आहिनि सबा पटेल, जो आप एक्ट्रेस भी हैं और मॉडल भी हैं, टिकटॉकर भी हैं जी। और आपसे भी गुफ्तगू कंटिन्यू करेंगे, आपके बारे में आपसे पूछेंगे और आपके प्रोजेक्ट्स के बारे में क्या चल रहा है और टिकटॉक की दुनिया में भी हम जो है झांकेंगे क्या हो रहा है। और हाणे लेफ्ट ते असांजो हे तो महिमान त पंहिंजी जॻह ते आहे त पर मुंहिंजो हिकिड़ो भाइरनि वांगुरु जंहिंखे जंहिंसां प्यार कंदो आहे इंसानु, सो अरसलान शेख। माशाअल्लाह अरसलान सां पुराणो तालुक़ु आहे ऐं जीअं इन चहिरे ते हमेशह मूंखे स्माइल वणंदी आहे ऐं हिन जे तमामु सुठो आर्टिस्ट आहे। ऐं छा ई ॻाल्हि हूंदी आहे जॾहिं हिकिड़ा जॉयफुली जॾहिं उहो परफॉर्मेंस ॾींदो आहे, तमामु सुठो ॻाईंदो आहे ऐं हिन जो अंदाज़ ऐं जेको ॻाईंदो आहे हुन में इन्वॉल्वमेंट सो अरसलान जी हूंदी आहे। सो अरसलान शेख असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां गॾु उस्मान बि तारुफ़ जो मोहताज इन जे करे न आहे, उस्मान मूंसां कनेक्टेड रहंदो आहे। मतिलबु असां डेली जी बेसिस ते उस्मान मूंसां गॾु हूंदो आहे। सो मुंहिंजी ख़्वाहिश हुई कि उस्मान बि अॼु प्रोग्राम में शामिलु थिए, उस्मान सां कचहरी बि कयूं, उस्मान जी प्लेइंग बि ॿुधूं। उस्मान हिकिड़ी तमामु सुठी अकेडमी में नापा आर्ट अकेडमी में जेको आहे सो पढ़ाई करे रहियो आहे। तमामु इंटेलिजेंट हिकिड़ो गिटारिस्ट आहे, आर्टिस्ट आहे ऐं इन जे लाइ बि बेस्ट विशिस आहिनि। उस्मान सां बि कचहरी कंदासीं। सो शुरूआति कयूं पिया असां साईं सैयद उबैदुल्ला शाह साहिब सां। साईं सभ खां पहिरियां त तव्हांखां इहो पुछणु चाहींदासीं, तव्हांखे वेलकम था कयूं पहिरियां त सलाम सिंध मॉर्निंग शो में।
ऐं मूंखे ख़बर आहे की तव्हां मीडिया जा जेको आहे सो चैनल न अटेंड कंदा आहियो प्रोग्राम्स बि या तव्हांजी मुहबत आहे जो तव्हां असांजे सॾ ते हिन प्रोग्राम में शामिलु थिया। मूंखे पर्सनली इहा हिकिड़ी हुब हुई हिकिड़ी त मुंहिंजी ख़्वाहिश हुई की अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त हर माण्हू परेशान आहे, हर माण्हू फ्रस्ट्रेटेड आहे ऐं ज़हनी ख़ासि करे दिमाग़ी जेके मसाइल जेके इंसान में मां सम्झां पियो 98-99% माण्हू जो है जो डिस्टर्ब। आप उर्दू समझ सिंधी समझ सकती हैं ना? समझ लेती हैं, मगर बोल नहीं सकती। चलें समझ तो लेती हैं, चलें इसको कंटिन्यू करते हैं। त साईं असांजो माना हर फ़र्द इंडिविजुअल जेको आहे सो उहो परेशान लॻो पियो आहे। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको असांजो हे मीडिया जेके प्लेटफॉर्म्स आहिनि सो उन्हनि में तव्हां जहिड़ा मुख़लिस माण्हू जेके हिकिड़ी पंहिंजी ज़िमेदारियूं पंहिंजे घर जूं त निभाइनि पिया ऐं जॉब वग़ैरह कनि पिया, जॉब बि हिकिड़ो फुल टाइम आहे, उन जे बावजूदि तव्हां योगा जेको अॼु मां ॾिसां पियो त जेतिरो कमर्शलाइज़ थी वियो आहे ऐं को आम माण्हू त उनखे रीच करे न पियो सघे की वञी करे उन थोरा ई पैसा ॾेई करे पंहिंजी सिहत वठी अचे, उनखे योगा खे प्रैक्टिस करे, पर तव्हां वॉलंटियरली उहो तव्हां इहे ख़िदमतूं सर अंजाम ॾियो पिया त इहो कीअं कयो पिया सभु कुझु सही? बिस्मिल्लाह रहमान रहीम, वॾी महिरबानी। आसिफ़ जीअं तव्हां चयो, एक्चुअल मां वाक़ियतन मीडिया खां थोरो अवॉइड कंदो आहियां छो त हीअ कमर्शलाइज़ ही प्लेटफॉर्म आहे। हितां अचण खां पोइ माण्हू पंहिंजे ॿियनि ज़रियनि सां अचनि था, कमाई जो ज़रियो या ॿियो ज़रियो बि नालो वठण जे लाइ। एक्चुअल मूंखे नाले जी ज़रूरत आहे कोन। ही बि 12-14 साल अॻु में हिकिड़ो हादसाती तौर ते मूंखे योगा सां रिलेट थी वियुसि। मां तमामु शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे उस्ताद जो, मुंहिंजो प्राइमरी उस्ताद जंहिंखे चइजे मोहम्मद सालिह भुट्टो साहिबु हुयो, जंहिं ज़ोर ज़बरदस्ती मुंहिंजो पाड़ेसिरी बि हुयो, जंहिं 3 ॾींहं मुसलसल मूंखे जेका आहे सो कोशिशि कई जंहिंमें मां जुड़ुसि। पहिरें ॾींहुं जुड़ण सां ई मूंखे ख़बर पई त मुंहिंजे हिसे जो ज़िंदगीअ जो जेको हिसो हुयो, मुंहिंजी लाइफ तक़रीबन 43 जे क़रीब हुई, हिन वक़्तु 49 जे क़रीब आहे, 59 जे क़रीब आहे। त मां सम्झो त मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो मूंखे वापसि मिली वियो आहे। एक्चुअल योग खे असां सम्झो ई कोन्हे। योग खे असां हिकिड़ो बॉडी शेप जो हिकिड़ो हिसो था सम्झूं, जेको बॉडी शेप आहे कोन। ही 7000 साल पहिरियों इंडस सिविलाइज़ेशन जो हिसो हुयो। इंडस सिविलाइज़ेशन सिर्फ़ु सिंधु मात्री न हुई। इंडस सिविलाइज़ेशन तव्हांजी कराची खां वठी कश्मीर ताईं इंडस सिविलाइज़ेशन हुई, जंहिंमें हड़प्पा वग़ैरह सॼो अची थो वञे, जंहिंमें मोहनजो दाड़ो में वॾे में वॾी जेका असांखे निशानियूं मिलियूं आहिनि। हाणे योग में अचण खां पोइ मां जॾहिं मूंखे फ़ाइदो मिलियो त मां पोइ इहो कोशिशि कई त जॾहिं मूंखे फ्री में फ़ाइदो मिलियो आहे त जेसिताईं मुंहिंजे सिसीअ में साहु आहे इहा ई शइ मां ॿियनि ताईं बि पहुचायां। सिटी जे अंदरि 5-8 पार्क खोलिया, उनखां पोइ हिन वक़्तु मां बहिरियां में। अच्छा, उहे पार्क्स जा फाउंडर माना तव्हां आहियो? जी हाँ, माशाअल्लाह। उते वञी मां कोशिशूं कयूं जंहिंमें तव्हां इहो चई सघो था त इवन सॼो ख़र्च बि स्टार्ट में जेको कुझु बि थिए पियो दोस्तनि खे जोड़ण जे लाइ, पहिरियों असांखे गॾु काफ़ी हर्डल्स बि महसूसु थिया जेके माण्हू सम्झनि पिया त हीअ ग़लति आहे। इवन मां तव्हांखे शायदि हिकिड़ो त सुवाल जो अॻिते हली शायदि तव्हां कंदो। बिल्कुलु मां कंदुमि त उनजो अॻिते जो जवाबु ॾींदुसि, लेकिन कुझु हिन वक़्तु फैलियल आहे जेको ग़लति कॉन्सेप्ट जो उनजो शिकार मां ख़ुदि बि हुयुसि। अच्छा, त योगा कोई मज़हबी रिलेटेड थो रहे, लेकिन जॾहिं मां योगा कई, मां रिसर्चर बि आहियां। अलहमदिल्ला मां 4 किताब बि योगा ते लिखिया आहिनि। उनखां पोइ जॾहिं रिसर्च कई हिकिड़े पोस्चर ते, पोस्चर त योगा आहे कोन। योगा जा त 8 लिम्स आहिनि, 8 पिलर आहिनि। यम नियम खां स्टार्ट थो थिए। तव्हांजो आसन, जेको आसन जेके असां पोस्चर था चऊं, उहो त 3rd पोज़ीशन ते थो अचे। जंहिं त यम ऐं नियम। यम छा आहे? मामलात सां मुराद मतिलबु तव्हां दुनिया सां जेको तव्हां मामलात कयो था, जंहिंमें कूड़ न आहे ॻाल्हाइणो, धोखो न आहे ॾियणो। उनखां पोइ यम थो अचे।
नियम थो अचे, नियम ॿिए नंबर ते थो अचे उहो अख़लाक़ियात, तव्हांजे अंदरि में केतिरी सचाई आहे, तव्हांजे अंदरि जूं ख़ूबियूं। योगा में पोस्चर त थर्ड पोज़ीशन ते थो अचे। असां एक्चुअल में सिर्फ़ु ॿिनि शयुनि खे खणी था हलूं त पोस्चर ऐं ब्रीथिंग, इहा योगा आहे। त मेडिटेशन कईसीं योगा थी वई, एक्चुअल इहा योगा न आहे। योगा जा जेसिताईं तव्हां 8 लिम्स फॉलो न कंदव तेसिताईं योगी नथो थी सघे। योगी उहो ई माण्हू आहे जेको परफेक्ट इंसान आहे, जंहिंजे लाइ अल्लाह साईं इंसान खे तख़लीक़ कयो आहे, इंसानियत जे उन रुतबे ते पहुचण वारो जंहिंखे तव्हां योगी चई सघो था। योग जो मतिलबु छा आहे? जोड़णु, जुड़णु या जोड़णु। पूरी दुनिया जी डिक्शनरी तव्हां खोले ॾिसो, इन खां वधीक ख़ूबसूरत जुड़ण वारो लफ़्ज़ तव्हांखे ॿियो मिलंदो ई कोन। योगा खां रब सां जुड़णु, रिश्तनि सां जुड़णु, काइनात सां जुड़णु, पंहिंजो पाण सां जुड़णु। तव्हां शुरू में कुझु ॻाल्हियूं कयूं मूंखे ॾाढियूं वणियूं, उहे सेल्फ नॉलेज जूं ॻाल्हियूं हुयूं, सेल्फ असेसमेंट जूं ॻाल्हियूं हुयूं, सेल्फ डेवलपमेंट जूं ॻाल्हियूं हुयूं, जेके असां करणु छॾे विया आहियूं। हिन वक़्तु जेको तव्हां सुवालु कयो त असां परेशान छो आहियूं, परेशान वजह इहा आहे त असां ॿिनि शयुनि में था वक़्तु गुज़ारियूं, हिकिड़ो माज़ी में, ॿियो मुस्तक़बिल में। माज़ी परेशानी आहे, माज़ी पंहिंजो जेका आहे सो एंज़ाइटी आहे, मुस्तक़बिल फ़िक्र आहे तव्हांजो। साईं बिल्कुलु तव्हां सां गुफ़्तगू कयां पियो त हे टॉपिक अहिड़ो आहे ऐं हे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि, हिकु त इंट्रस्ट डेवलप थिए पियो ऐं हिननि ते जेकॾहिं असां प्रोग्राम कयूं तॾहिं बि इन्हनि खे तोड़ाए नथा सघूं। बिल्कुलु सही। जेतिरियूं इहे शयूं असांखे त अञा उन शयुनि ते, अञा मौज़ूअनि ते आया ई न आहियूं, पर यकीन कयूं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी करे असां हील थियूं पिया। ऐं बिल्कुलु कचहरी कंटिन्यू कंदासीं, असां ॿियनि महिमाननि सां बि आहिस्ता आहिस्ता ईंदासीं, पोइ तव्हांखां क्वेश्चन कंदासीं। राइट साइड पे हैं सबा पटेल जी। सबा, आप एक्ट्रेस हैं और टिकटॉकर हैं, और तो आपसे ये क्वेश्चन पूछना था मुझे कि आजकल तो टिकटॉकर पे जो है फॉलोइंग, व्यूअर्स, क्योंकि मैं सोशल मीडिया का बंदा इतना नहीं हूँ, और ये इसको किस तरह से देखती हैं आप? एक तो टीवी चैनल्स हो गए और एक वो दुनिया है टिकटॉकर की दुनिया है, उसको उन वहाँ के आर्टिस्ट को और यहाँ के जो टीवी वाले आर्टिस्ट को, इनको किस तरह से आप रिलेट करेंगी, कंपेयर करेंगी? देखिए, ये दोनों चीज़ें बिल्कुल अलग अलग हैं। अब आप अगर सेट पे हैं, शूट पे हैं, तो वहाँ पे आप शूटिंग भी कर रहे हैं, 2-3 सेकंड लगते हैं आपको, आपने वहाँ टिकटॉक भी बना ली, पोस्ट भी कर ली, तो आप वहाँ से आप उसको पोस्ट भी कर सकते हैं। मगर एक्टिंग बिल्कुल अलग चीज़ है। टिकटॉकर बस एक शौक़ होता है कि आपने एक वीडियो बना के अपनी वो पोस्ट कर दी है, तो सब उसको देख रहे हैं, तारीफ़ कर रहे हैं, लाइक आ रहे हैं, कमेंट्स आ रहे हैं, तो वो बस एक आदत हो जाती है। नहीं तो टिकटॉक भी जो काफ़ी आर्टिस्ट उसने भी बनाए हैं, टिकटॉकर से भी निकले हैं, और टिकटॉक तो समझो कि आप वहाँ पे एडिटर भी हो जी, आप एक्टर भी खुद हो, आप डायरेक्टर भी खुद हो, आप एक प्रोडक्शन हाउस हो, आप प्रोडक्शन हाउस हो। बिल्कुल, टिकटॉकर आपको इस तरह से इतना आपको प्रोफेशनल बना दिया है, आप धड़ाधड़ वहाँ पे फिल्टर लगा सकते हो। अच्छा, आपको मेकअप आर्टिस्ट भी आप खुद हो। अच्छा, मेकअप आर्टिस्ट मेकअप भी आप वहाँ पे लिपस्टिक भी आपको करने की जरूरत नहीं, इतना खर्चा करने की कि कोई से कहीं से बेस लेकर आओ, कहीं से कुछ लेकर आओ। मगर सबसे बड़ी चीज़ है एक्सप्रेशन। जो आप छोटी सी 1 सेकंड की वीडियो में आप अपने एक्सप्रेशन दिखा रहे हैं और एक आप एक्टिंग में दिखा रहे हैं, वो बिल्कुल एक्टिंग अलग है, ये बिल्कुल अलग है। ये तो आप लिपसिंग कर रहे हैं बस। नहीं, एक चीज़ तो अभी वही जो हम डिस्कवर कर रहे हैं इस एप्लीकेशन को, और ये इस एप्लीकेशन से इतनी एडवांस हो गई हैं कि आपको वहाँ पे बैकग्राउंड म्यूजिशियन भी हो आप। अच्छा। म्यूजिक की भी आप म्यूजिशियन भी हो गए। हमें जब ड्रामा बनता है, जब कोई एक्टिंग करता है, तो उसको कितनी टीम की जरूरत पड़ती है, लेकिन आप वन मैन शो कर रहे हो, आपको इतना फैसिलिटेट किया गया है, आप उस दौर में है, इस एडवांस दौर में आ गए कि आपको ना किसी डायरेक्टर की ज़रूरत है, ना किसी प्रोड्यूसर की ज़रूरत है, ना किसी मेकअप आर्टिस्ट की ज़रूरत है, ना किसी आपको जो है म्यूजिशियन की ज़रूरत है। आप म्यूज़िक भी वहीं से सिलेक्ट करते हो, बैकग्राउंड पे जो म्यूज़िक प्ले हो रहा है। बादल राय भाई परेशान हो गए, हम कहाँ जाएं? ये टिकटॉक आया है जब से, तो हमारी म्यूज़िक का हमारा जो है काम बंद हो रहा है, बंद हो गया है इनका काम। तो और दूसरी बात के एक्सप्रेशंस की जब बात होती है,
तो एक्सप्रेशंस भी वहाँ पे वो बहुत ज़रूरी है। मतलब आपको सपोर्ट करती हैं सारी चीज़ें ना, आपके एक्सप्रेशंस को भी सपोर्ट कर रही हैं वो। एक्सप्रेशन लाजमी चाहिए, मतलब वो जड़ है। आप चाहे कि 1 सेकंड की वीडियो बना रहे हैं या आप ड्रामे का शूट कर रहे हैं या आप मॉडलिंग कर रहे हैं, रैम वॉक, हर चीज़ के एक्सप्रेशन अलग हैं। लेकिन ये टाइम नहीं लगाती ये चीज़। हाँ, ये टाइम आपके हैंड में, सेकंडों में भी आपने यूं एक्सप्रेशन दिया, आपको पसंद नहीं आया, वही आप रिव्यू भी कर रहे हैं उसी चीज़ को, सेकंड्स में रिव्यू कर रहे हैं कि ये मेरा एक्सप्रेशन सही नहीं, उस टाइम कट कर लिया। वरना हमने तो वो चीज़ कैमराज देखी हैं जो भाई ये 10 लाइंस का एक डायलॉग है पीटीवी का, जब जी। हमने वो दौर देखा है और हमने वो आर्टिस्ट को परफॉर्म करते देखा है, 10 मिनट आर्टिस्ट लगा रहा है, वो अभी भी इस तरह से काम हो रहा है तकरीबन वहाँ पे थोड़ा बहुत अभी समझता हूँ कि होता होगा। तो 10 मिनट का डायलॉग, 5 मिनट का डायलॉग एक बंदा बोल रहा है, या 2 मिनट का, 3 मिनट का, मजाक नहीं है, 2-3 मिनट मुंह में आसानी से निकल जाते हैं, याद करके बोलना। ठीक है, हम 15 सेकंड की अब टिकटॉक पे आ गए या 10 सेकंड की, लेकिन 1 मिनट का डायलॉग बोलना, वो भी 2-3 कैमरा साथ हैं और बड़े बड़े डायरेक्टर्स हों, बड़े बड़े जो हैं वो आपको एक ही इदारा था उस टाइम तो पीटीवी का। अच्छा, आपको पता है कि ये चीज़ इंटरनेशनली देखी जाए, ग्लोबली देखी जाएगी। हाँ। और उसके तो उस हिसाब से वो मुझे याद है कि बंदा 10-10 लाइंस एक बंदा परफॉर्म कर रहा है, उसके बाद वो दूसरा बंदा भी उसको रिप्लाई कर रहा है, तो ये इस तरह से वो टेक करते थे, इतना प्रोफेशनल काम होता था। तो ये कि जिस तरह से टाइम गुजरता जा रहा है तो टेक्नोलॉजी ने बड़ा एडवांस जा रही है। सो गपशप होती रहेगी, बड़े इंटरेस्टिंग हमारे पास हर फ्लेवर्स हैं। एक तो हमारे पास स्पिरिचुअल हमारे मास्टर भी हैं हमारे, और टिकटॉक मास्टर भी हैं, और हमारे पास बड़े बड़े जो है सीनियर। अच्छा, अरसलान के बाद अरसलान की मैं का ये भी तारीफ़ करूँगा, मुझे बड़ी खुशी होती है कि जब एक म्यूज़िक तो ख़ुद एक एजुकेशन है, हम एजुकेशन लेते हैं, पढ़ रहे हैं, जिस तरह से उस्मान पढ़ाई कर रहा है, तो एक तो म्यूज़िक की से इंटरेस्ट इनका अरसलान का, और ये एक इंजीनियरिंग भी कर चुके हैं, सिविल इंजीनियर भी हैं बस। तो ये बड़ी एक हमारे लिए ऑनर की बात है कि हमारे जो यंगस्टर्स हैं अब पढ़ाई के साथ इस आर्ट को भी लेकर चल रहे हैं। सो अरसलान, अभी हम चाहते हैं कि आपसे हम कुछ सुने, ता का कुछ बुधाऊँ। वास्ता तो खेर बजादना, वास्ता तो खेला जादना, पाड़ो छड़े नवन सोहना लडे नवन, छड़े वयो केड़ो फरक पयो मौला हलाए तो। वास्ता तो के रब जाजना, वास्ता तो के अल्लाह जाजना, पाड़ो छड़े नवन सोहना लडे नवन, पाण खे पको खणी असां भी कयो मौला हलाए थो। हो छाती पवई हाजे गड जी रही, हाँ छाती पवई हाजे गड जी रही, हाँ मिंथू मनी हतूं छॾे न वञी हतूं, पाण खे पको खणी असां भी कयो मौला हलाए थो। ओ प्यारा तुझे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मां वेंदुमि, हो मुखां ज़मानो अॻे बेज़ारवा कयो दोस्तन भी मुखे धारा। ओ प्यारा तुझे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मां वेंदुमि,
हो जमालो वावा जमालो हो जमालो वावा जमालो मुझो जमालो जतन सा हो जमालो जेको खटी आयो खैर सा हो जमालो हिकु त कचहरियूं हुजनि ख़ूबसूरत ऐं उन सां गॾु म्यूज़िक हुजे वाह वाह थी वेंदी आहे। टाइम थी वियो आहे हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। तव्हां दोस्तो ॾिसंदा हूंदो केतिरो त प्रोग्राम ज़बरदस्त पियो वञे सलाम सिंध। सो हिन प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थियो हिन ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक दोस्तो। सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ख़ुशि आमदीद पिया चऊं। ऐं असांजे हिन प्रोग्राम में अॼु जा जेके मोज़िज़ महिमान आहिनि तमामु प्यारा आहिनि। साईं जो तालुक़ु त हिकिड़ो रूहानी दुनिया सां आहे जंहिंखे असां योगी चवंदा आहियूं। ऐं साईं योगी ऐं कल्ह असां वटि हिकिड़ो जोगी हो ठीकु आहे न। जोगी बि मतिलबु हुनजो बि हिकिड़ो योग हुनखे लॻल योग जो हिसो आहे उहो बि। सो हिन दुनिया खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं पहिरीं ॻाल्हि त मूंखे इहो ॿुधायो की योग बेसिकली इन जी तारीख़ छा आहे, किथां खां मतिलबु हिकिड़ो इहो आयो? मां पहिरियां बि अर्ज़ु कयो त योग इंडस सिविलाइज़ेशन खां स्टार्ट थियो। उन खां पोइ हाणे हिनखे ओन था कनि, इंडिया बि करे थी, नेपाल बि करे थो, तिब्बत बि करे था, उहे सभु चवनि था त असां को स्टार्ट थियो। लेकिन इहो मञनि था त इंडस सिविलाइज़ेशन जो तमामु वॾो अहम किरदारु रहियो आहे। हीउ योग शुरू थियो 7000 साल पहिरियों ऐं हिन जो बानी हुयो शिव जेको हिंदुनि जो देवता बि मञियो थो वञे। ऐं उन खां पोइ हीउ जंहिंखे हिन खे वधीक स्पिरिचुअल जंहिंखे सिस्टम में चइजे आणिजे उहो बुधा आहे, सिद्धार्थ बुधा गौतम बुधा जंहिंखे असां उमूमन नाले सां वरितो थो वञे। स्पिरिचुअल में हुननि जेका आहे सो मेडिटेशन जा ज़्यादातर हुननि योगा खे आंदो। उन खां पोइ 3000 साल माना 4000 साल खां पोइ 3000 साल अॻु पतंजलि हिन खे 8 लिम्स में आंदो जेके हुन जा 195 सूत्रास में तव्हां हुन कंट्रीब्यूट कयो। सूत्रास उहे आहिनि जेके माना ज़िंदगी गुज़ारण जा पूरी काइनात जा हिकिड़ा फ़लसफ़ो जंहिंखे चइजे त सिज जी रोशनी कीअं थी अचे फ़लसफ़ो, या आसमान चंड सितारा इंसान अखियूं चंड सॼो कुझु जेको एक्चुअल योगा साइंस आहे। जेको तव्हां अॻिते हली शायदि सुवालु करण वारा आहियो उनजो जवाबु हाणे मां तव्हांखे ॾियां त जेको हिन ते एतिराज़ पियो थियो वञे त मज़हब सां रिलेटेड आहे, एक्चुअल मज़हब सां रिलेटेड न आहे। मां हिन ते जॾहिं रिसर्च कई त को बि हिन जो लिम्स इंसानियत सां रिलेटेड आहे। जीअं असां आम क्वेश्चन कंदा आहियूं कंहिं माण्हू खे न जंहिंखे चवंदा यार योगा, चई यार योगा तव्हां कयो था नमाज़ जो आहे, उहो बि त पोस्चर्स आहे, उहो बि त आहे, तव्हां पोइ जेको आहे नमाज़ खे छो नथा पढ़ो? सो इहो मतिलबु हिन सां कनेक्ट करे पहिरीं ॻाल्हि करणु न खपे। ठीकु आहे, उनखे तव्हां कीअं जस्टिफाई कंदो? इहो सुवालु मां जीअं पहिरियों तव्हांखे गुज़ारिश कई त मुंहिंजे ज़हन में बि हुयो जॾहिं मां योगा में न हुयुसि। पाणी जो कछण जे लाइ पहिरियों पाणी में घिरणो पवंदो आहे। बिल्कुलु। जॾहिं असां घिरियासीं ख़बर पई त हीअ त कुझु आहे कोन एक्चुअल। जॾहिं बि हाणे इन मिसाल हिकिड़ो तव्हांखे मां ॾियां, साइंस आहे, हिनखे सॼी दुनिया मञे थी, साइंस पूरी दुनिया में पढ़ाए थो वञे। हिकिड़ो असांजो पाकिस्तान आहे, अञा ताईं हिते कंहिं कॉलेज मां ॾाढी कोशिशि कई आहे, दुआ कजो तव्हां त मैं इन में कामयाबु थियां त मां पंहिंजो इंस्टीट्यूट में असांजो इदारो पंहिंजो बि आहे उन में मां कोशिशि कई आहे जेको पंहिंजो हलाए सघूं। ख़ैर इहो अॻिते जी ॻाल्हि आहे। पूरी दुनिया में पढ़ायो थो वञे, PhD थी वञे हिन ते, PhD कई थी वञे इंडिया में, उनखां अलावा यूरोप में, अमेरिका में, ऐं स्कूल बेसिस ते पढ़ायो थो वञे। जॾहिं त पैदा असां वटि इंडस सिविलाइज़ेशन मां थी आहे, असांजी नॉलेज उहा हितां पतल आहे त असां हुनखे अञा नमाज़ ऐं नमाज़ हिकु इबादत वॾो अफ़ज़ल हिकिड़ो असांजो दीन जो हिकिड़ो सुतून आहे। नमाज़ पढ़ण वारनि जा जेकॾहिं गोॾा ख़राबु थियनि त छा कनि? उहे असां ॾे था अचनि त असांजा गोॾा सही कयो त असां वरी नमाज़ सही पढ़ूं, छो त लज़त जेका सजे जी आहे उहा वठूं। हीअ हिकिड़ी साइंस आहे, हिकिड़ो हुनुर आहे। नमाज़ बि हिकिड़ो पोस्चर आहे, जीअं तव्हां असां रुकू में वञूं पिया चवंदा उहे बि नी ते एग्ज़ैक्टली। लेकिन नमाज़ खे असां सही तरह सां पढ़ूं ई कोन था, सही तरीक़े सां अदा न कयूं। सही
मां जॾहिं खां योग शुरू कयो त मुंहिंजी निमाज़ में ख़ुशू ख़ुशू अचे। ख़ुशू ख़ुशू छा खे चइबो आहे? कंसंट्रेशन। तव्हांजो कंहिं बि माना मामले ते जेकॾहिं यकसूई न हूंदी ज़हन जी, यकसूई छा खे चइबो आहे? तव्हांजो दिमाग़, तव्हांजो रूह, तव्हांजो जिस्म हिकिड़ी सीक्वेंसिस में अची वञे, यकसूई तंहिंखे चइबो आहे। निमाज़ बि उहा ई जेका आहे सो अलाह साईं खे पसंदि आहे, वरना हुकुम आहे। तव्हांजी ॻाल्हि कटींदुमि। हिकिड़े दोस्त हो, तव्हां जहिड़ो रूहानी दोस्त हो, उन हिकिड़ी भली ॻाल्हि कई। उन चयो यार एक 5 वक्त बंदा नमाज पढ़ता है, सवाल ही पैदा नहीं होता एक 5 वक्त बंदा नमाज पढ़े और उसको जॉइंट पहनो। सही। तो इहा आहे बिल्कुलु सही। कंटिन्यू कयो तव्हां पंहिंजी ॻाल्हि। साईं मां अर्ज़ु कयो त सही नमाज़ पढ़ूं कोन था असां। मां जॾहिं पंहिंजो कंसंट्रेशन कई त पोइ नमाज़ ते बि मां फोकस कयो त मां जी कंसंट्रेशन छो नथी थिए। मां तव्हांखे पहिरियों हिकिड़ो जुमिलो ॿुधायो त असां या त माज़ी में था रहूं या फ्यूचर में था रहूं, हाल खां कटिजी विया आहियूं। एक्चुअल योगा जो मतिलबु आहे त लम्हे मौजूद में तव्हां रहो। शुक्रगुज़ारी खे इन खे चइबो आहे। शुक्रगुज़ारी छा खे चइबो आहे? माज़ी खे न, माज़ी गुज़री वियो। माज़ी में जेको कुझु असां कढूं था, माज़ी परेशानी आहे। फ्यूचर जेको आहे तव्हांजो उहो फ़िक्र आहे त अलाए छा थींदो, मूंखे हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे, बर्ड आहे न। मां हिनखे इन मिसाल ॾींदो आहियां त हिकिड़ो कचिरे जो दॿो आहे जेको तव्हां 5 माना हिकिड़ो वॾो दॿो खयूं था वरितो, इहो माज़ी आहे। जेको तव्हां धप बदबू खयूं था वरितो या माज़ी खयूं था वरितो, कंहिंसां जेका कुझु थियो, ग़लति थियो, जेको कुझु बि थियो, माज़ी जो हिसो उहो तव्हां पंहिंजे दिमाग़ में रखियूं वेठा आहियो। उनखे दरगुज़र न कयो, माफ़ु न कयो। उहो कचिरे जो दॿो तव्हां सां गॾु आहे, पोइ तव्हांखे सुकून कान मिलंदो। वरी ॿियो फ्यूचर जो मां इहो मिसाल ॾींदो आहियां त तव्हां 5 किलो या 10 किलो हिकिड़ो वज़न तव्हां दिमाग़ ते रखी छॾियो, जेको खयूं था वरितो, त मूंखे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, परेशानी दिमाग़ में, हीअं न थियो, हीअं थींदो, अलाए छा थींदो, त पोइ तव्हांखे सुकून कान मिलंदो लम्हे मौजूद में। तव्हां बेफ़िक्र थी वञो, कल्ह खे तव्हां ॾिठो कोन्हे। अलाह ताला पंहिंजे दीन में बि इहो ई थो फरमाए त तव्हां कल्ह जी फ़िक्र छो था कयो। उनजो मालिक कहिड़ा पखी परिंद तव्हां ॾिठा आहिनि त को कॾहिं पंहिंजो को रिज़्क़ रखियो अथऊं बचाए? कॾहिं बि न। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां सां कचहरी में कंटिन्यू कंदासीं। हाँ, असां सां गॾु टिकटॉकर एक्ट्रेस सबा पटेल भी आए। सबा पटेल, जब भी हम स्टार्ट करते हैं कुछ भी, अगर मैं म्यूज़िशियन हूँ, मुझ में स्किल्स हैं आर्टिस्ट वाले, या अरसलान हो गया, तो ये म्यूज़िक को सिलेक्ट करेंगे कि मुझे ये कंटेंट। तो आपने अपना जो है टिकटॉक पे क्या कंटेंट रखा है, या क्या किस मतलब उसमें कॉमेडी है या सीरियसनेस है, या हर तरीके से? हर तरीके से। क्योंकि एक चीज़ आप कंटिन्यू करे जाएंगे तो फिर वो मैसेज पब्लिक के आने शुरू हो जाते हैं कि आप बहुत उदास हैं, क्या हुआ, सब खैरियत है, आप बहुत खुश हैं, क्या मसला है, बहुत खुशी चल रही है। मतलब चेंज करना पड़ता है कि शायरी भी है, उदासी भी है, खुशी भी है, कॉमेडी भी है, सब चलता है। अच्छा, ज़्यादा जो है पब्लिक जो है ट्रैफिक कहाँ पे लगता है, किस कंटेंट पे लगता है? एक तो पता है कि एक गर्ल है, गर्ल के पेजेस या वो ज़्यादा लाखों में, मिलियंस में वो लाइक्स होते हैं। कंपेरेटिवली अगर उस्मान बनाएगा तो उस्मान को, या बादल भाई को बनाएंगे तो बादल भाई को सालों लग जाएंगे। जब तक कोई लड़की के साथ कोई मतलब एक टिकटॉक नहीं बनाएंगे, बादल भाई हिट नहीं होंगे। अच्छा। और मोहम्मद अली भी सोच रहे हैं आज टिकटॉक बनाएंगे। सो आपके कितने व्यूज़ हैं, फॉलोअर्स हैं? मेरे हैं 24 के 300। अच्छा। और तो लाइक्स मेरे 3 लाख से ऊपर हैं। 3 लाख से ऊपर है। 3 लाख मतलब लाइक क्या समझती हैं आप? सही लाइक माना पसंद करना, माना टाइम देना, अप्रिशिएट करना। 3 लाख लोगों का, ये बड़ी आजकल के हिसाब से मैं समझता हूँ नेमत है। मेरे 2 अकाउंट टिकटॉक पे चल रहे हैं, सबा सरप्राइज से और एक सबा पटेल के नाम से। सबा सरप्राइज मतलब उसमें सरप्राइज देती हैं? हाँ, कि कैसे, मैं किस बहुत टाइप के खुश हूँ, सरप्राइज? अपनी लाइफ में हैप्पी हूँ, बस पब्लिक पसंद करती है। अच्छा। और बाकी जो हम रैम वॉक करते हैं, मॉडलिंग करते हैं, तो उसकी टिकटॉक भी पेज पे लगा देते हैं, एक्टिंग भी होती है, तो सारी चीज़ें लेके चलते रहते हैं। बस ये एक होता है कि आप 1 सेकंड के लिए खुश हो गए, एक गाना बजाया आपने, लिपसिंग की, खुश हो गए, भले चाहे आप अंदर से सैड हो या जो भी चल रहा है। सही। तो एक थोड़ी सी खुशी देती है, तो मैं इसलिए बना लेती हूँ। बहुत बहुत आला, बहुत आला। अरसलान, तव्हां सां बि कचहरी कयो, उस्मान सां कचहरी असां न कया, उस्मान सां थोरो हाल वाल वठूं। उस्मान जी आसिफ भाई, तव्हां नापा आर्ट अकेडमी में जेको आहे सो तव्हां पंहिंजो जेको आहे
पढ़ाई कयो पिया ऐं तमामु बहितरीनु ॻाल्हि। असां जंहिं टाइम में आया हुआसीं त असांखे उस्ताद, मां अॻु में चवंदो आहियां त यार उस्ताद चवंदो आहे उस्ताद अथई को, मां चयो यार असांखे जेको उस्ताद मिलियो उस्ताद हो, उस्ताद निकितो। सो उन दौर में उस्ताद हूंदा ई न। असां जेकॾहिं इदारनि में बि वेंदा हुआसीं, इदारनि में बि असां वटि एतिरो एक्सेस न हूंदो, ठीकु आहे, एक्सेस न हूंदो, तव्हांखे वेंदो बि त तव्हांखे जेको आहे सो उन तरीक़े सां ऑनर न कयो वेंदो। पर ख़ैर अलाह साईं जो माना इहो शुक्र आहे की असां पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो लिमिटेड कमु कयो ऐं माना इन्हनि शयुनि जी असांखे न ज़रूरत पई। असां 100% छो न वरितोसीं चाहींदे बि। हिकिड़ो माण्हू जेको आहे सो म्यूज़िक करणु चाहे थो, उहो म्यूज़िक में एजुकेशन आहे, उन में पंहिंजो हिकिड़ो कैरियर ठाहिणु चाहे पियो, पर असां वटि कैरियर न आहे। बादल खे ॾिठो वञे, बादल साहब तमामु सीनियर आर्टिस्ट आहिनि, गुलूकार आहिनि, या हो असांजा ढोलक ते जेके दोस्त वेठा आहिनि। हाणे इन्हनि वटि हिकिड़ी एजुकेशन आहे, हे हिन खे ग्रामर जी ख़बर आहे त कीबोर्ड कीअं प्ले थींदो, हिननि खे रागनि जी ख़बर आहे, त इहा एजुकेशन आहे न, इन में हिन खे कैरियर ठाहिणो आहे। पर असां वटि बदकिस्मती इहा आहे की असांखे आर्ट खे माना ईअं सम्झो, अड़े उहो ढोलक वारो वेठो अथव, उहो भाई ॻाइणो अथव, यार मीरासी अथव। ऐं मां चवंदो आहियां जेकॾहिं मीरासी आहे त यार मीरासी त माना हिकिड़ो वॾो लक़ब आहे, हुनखे रिस्पेक्ट ॾियणु खपे। ऐं इहा रिस्पेक्ट असांजे वेस्टर्न कंट्रीज़ में वञो तव्हांखे जेकॾहिं उते हिते जेको आहे सो आर्टिस्ट जॾहिं बिस्तरनि ते पए थो, घुरे थो त यार मुंहिंजी मदद कयो, इदारनि खे चए थो, कल्चरल डिपार्टमेंट खे चए थो असांजी मदद कयो, यार असां जेको आहे सो बिस्तर ते अची विया आहियूं। उते घुरंदा न आहिनि, उते छा कंदा आहिनि, पंहिंजो इंस्ट्रूमेंट खणी करे प्ले कंदा आहिनि, आर्ट परफॉर्म करे जेको आहे सो कलेक्ट कंदा आहिनि मनी पंहिंजे ब्रेड एंड बटर जे लाइ। अरसलान, हाणे असांखे छा ॿुधायो पिया? तव्हांखे हिकिड़ो आइकॉनिक सॉन्ग आहे सिंधी इंडस्ट्री जो, ऐं शमन अली जो ओरिजिनल सॉन्ग आहे, उहो तव्हांखे कवर करे असांखे ॿुधायो। अच्छा, उस्मान प्ले करे। उस्मान, तव्हां जेको आहे पंहिंजी जेको परफॉर्मेंस, उस्मान बिल्कुलु, उस्मान बहितरीनु ख़बर अथव तव्हांखे त असां सां गॾु हिननि वॾा इवेंट्स कया आहिनि, असां वॾा लाइव इवेंट्स कया आहिनि। अॼु मां चाहींदुमि वाक़ई उस्मान प्ले करे। गॾु हसूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, पन पन थी वियासीं विखरी, अहिड़ी का लगी छो ख़बर ही न पई, ये हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई, ये हसी ज़िंदगी। घर ऐं खिटियूं में है भूब बिना, हो सुनिया घर ऐं खिटियूं में है भूब बिना, केतिरा ख्वाब पूरा न थिया अञा, ॼण त थर जियो न्यायल धरतीअ ते सन्नी बूंद वसी, का ख़बर ही न पई, ये हसी ज़िंदगी हीअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई, ये हसी ज़िंदगी।
मेहरबान तुझी अखड़न में छाहे लिखल मेहरबान तुझी अखड़न में छाहे लिखल मेहरबान तुझी अखड़न में छाहे लिखल डंबनी दार हो कोई भी प्यारा लगो कुछ तई दा कयो के तगालियूं कयो शाम जो ही पहे ना साजे कयो कुछ तई दा कयो के तगालियूं कयो शाम जो ही पहे बिल्कुल बिल्कुल Do some mashups, you know. न यार मैशअप्स में तव्हांजी वॾियूं एक्सपर्टीज़ आहिनि ऐं मैशअप्स में मज़ाक न आहे खणी हलणु ऐं उहो सिलेक्शन उन में उन हिसाब सां हुजे पर मां चयो त हाणे एतिरो तव्हां माशाल्लाह उस्ताद बादल जो एतिरो ज़िक्र कयो मां चयो उन्हनि सां त थियणु खपे सभु म्यूज़िशियन्स गॾु अची बिल्कुलु उस्ताद बादल जो बि लॻे पियो त उहे चॉइस जा उहे गाना वॼनि पिया ऐं उन्हनि जूं फीलिंग्स उस्ताद बादल जूं बादलनि वांगुरु हुयूं तॾहिं त असांखे बरसाए छॾनि न अॼु बरसाए छॾियो बिल्कुलु सो व्यूअर्स टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा बि न वञिजो ईअं ई असां इंजॉय कंदा रहंदासीं सो ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां मिलूं था मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार पिया कयूं जिते असां शेख अरसलान तमामु बहितरीनु आउटस्टैंडिंग सॉन्ग ऐं उन सां गॾु उस्मान जो साथ उस्मान म्यूज़िक खे तव्हां कीअं था ॾिसो अॼुकल्ह जो म्यूज़िक ऐं अॼुकल्ह जा जेके आर्टिस्ट नवां अचनि पिया छा फ्यूचर ॾिसो पिया कोई आहे आसिफ़ भाई फ़िलहाल त फ्यूचर मूंखे अहिड़ो को नज़र त कान थो पियो अचे छो की बिल्कुलु हा मूंखे फील थिए थो ईअं ई आहे अलाए छो हा बिल्कुलु हिकिड़ो माण्हू आहे उहो ई चवां थो हिकिड़ो इंट्रस्ट आहे यार आर्ट अहिड़ी शइ आहे ख़ुदा जे तरफ़ खां माना मां चवां थो फितरत जे रंगनि मां हिकिड़ो वाह जो रंग आहे आर्टिस्ट जेको आहे उनखे अलाह साईं नेमत आहे हर कंहिं वटि इहा शइ न ईंदी आहे उनखां पोइ उहो इंसानु उन रस्ते ते वञणु थो चाहे उनखे रिस्ट्रिक्शन्स अचनि थियूं फैमिली जूं केतिरो हिन रेज़िस्टेंस कई आहे उस्मान खे त मां पाण पर्सनली साईं सुञाणा थी त हाणे हे माण्हू उन शौक़ु ॾे हुन जुनून ॾे वञे पियो पर हिनखे जेका आहे सो पट आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे यार पैसो त कोन थो अचे करे छो थो हेॾे छो थो वञे होॾे न थो आउटकम जा फ्यूचर बि न आहे वरी नज़र कोन थो अचे बदकिस्मती माना असांजे मुल्क में त म्यूज़िक जी त वाक़ई डिसअपॉइंट थियो बि आहे पर उहो पंहिंजी गिव अप नथो करणु चाहे हिकिड़ी उमेद सां जीए पियो आर्टिस्ट ईअं न काथे वञी करे पुॼी वेंदा आहिनि बिल्कुलु उस्मान इहा हक़ीक़त आहे ऐं हक़ीक़त आहे मां सम्झंदो आहियां जेको म्यूज़िक आहे न हिकिड़ा तव्हां जेको आहे सो माण्हू ख़िताब कनि हिकिड़ा उलमा जीअं थी विया काफ़ी अहिड़ियूं शयूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजे वे में कनि पिया रूमी चयो की जेको आहे सो मां पंहिंजे पाण खे हिकु ख़ुदि माण्हू खोड़ सारा तरीक़ा आहिनि पाण खे राज़ी करण जा पर आई चोज़ डांसिंग ठीकु आहे हिकिड़ो म्यूज़िक बि ईअं आहे म्यूज़िक बि इंसान जी ज़िंदगी तब्दील करे थो म्यूज़िक बि इंसान ज़िंदगी में बदिलाव आणे थो जीअं मेडिटेशन सां ई थींदी आहे त उन में तव्हांजी म्यूज़िक जी तव्हांखे उन में एग्जैक्टली पर गुड म्यूज़िक विद गुड कॉन्टेंट ऑलरेडी आहे योगा एग्जैक्टली सो सबा आप मुझे बताएंगे कि आपके कौन कौन से आपने प्रोजेक्ट्स पे काम किया है एक्टिंग के हवाले से और कैसा एक्सपीरियंस रहा आपका कैसी तेरी खुदगर्जी में काम किया था और ये एक दो आई ड्रीम्स के जो मैंने ड्रामे किए थे उसमें मैंने डॉक्टर का प्ले किया था और ये किया था एक ड्रामा मेरा और चला था हम टीवी पे रमज़ान ट्रांसमिशन पे चला था ना बाजी बेगम उसमें काम किया था तो 2-4 प्रोजेक्ट मेरे ऐसे चले थे कि जिसमें बड़ा अच्छा मेरा एक्सपीरियंस रहा और एक्टिंग के हवाले से ये है कि बस वहाँ पे टाइम बहुत ज़्यादा लगता है कि आपका अगर काम है 12 घंटे 10 घंटे आप ना फैमिली को दे सकते हैं ना किसी को दे सकते हैं अब आप शूट पे ही हैं बिल्कुल
मतलब आप कुछ भी नहीं कर सकते, अब आप वहाँ पे समझ लें एक ब्लॉग होके बैठ गए हैं। फुल टाइम जॉब है ना, फुल टाइम जॉब है कि अगर अचानक कॉल आती है या आपने जाना है, आपने डेट दी हुई है, तो आपको घर भी मैनेज करना है और फिर सब चीज़ें, वो चीज़ें थोड़ा सा वो होता है, मगर एक्टिंग बेस्ट है, वो ज़रूर करनी चाहिए। एक्टिंग में फ्यूचर है? हाँ, मुझे एक्टिंग मॉडलिंग से भी ज़्यादा अच्छी और टिकटॉक से भी ज़्यादा अच्छी एक्टिंग लगी है। बिल्कुल, मतलब आप बहुत अच्छा काम है, साफ़ सुथरा काम है और इतना अच्छा, हमारी मीडिया इंडस्ट्री बहुत अच्छी है, अप्रिशिएट भी करते हैं, आगे भी बढ़ाते हैं और बंदा चांस भी देता है अगले को, न्यू कमर्स को प्रमोट करते हैं, बहुत अच्छी बात है। बहुत अच्छे, बेस्ट ऑफ लक, आप ऐसे ही काम करती रहें और जो है जो कहते हैं कि वो मेहनत किसी की रायगा नहीं जाती, बिल्कुल नहीं जाती। तो आप मेहनत करती रहें, हमारी बेस्ट विशेज़ आपके साथ हैं। साईं सैयद उबैदुल्लाह साहब शाह जी, तव्हांखे जेको आहे सो प्यार सां सभु सॾींदा आहिनि सभु। तव्हां जी जेका सो हिकिड़ो सफ़र योगा जो शुरू थियो, जीअं तव्हां ॿुधायो, ऐं तव्हां वॉलंटियरली माना जेको आहे सो माण्हुनि खे अवेयर बि कंदा था अचो, एजुकेट कंदा पिया अचो, ऐं उन में काफ़ी हद ताईं कामयाबु थी विया हो। जीअं असां ॻाल्हि कई मिसकॉन्सेप्शन्स आहिनि, ऐं मां सम्झंदो आहियां त हाणे उहे शयूं सभु ख़तमु थींदियूं थी वञनि, ऐं इहो क्रेडिट तव्हां ॾे वञे पियो। हिन रीजन में जेको आहे सो सिंध थी वियो, सिंध में जेको आहे सो तव्हां रूरल एरियाज़ में वञी, लाड़काणे में बि तव्हां उते एस्टेब्लिश कयो, उते बि विज़िट कयो पिया। साईं, योगा कहिड़े तरीक़े सां इंसान जी ज़िंदगी ते माना जेको आहे सो असरात सुठा आणे थो, ऐं माण्हू जेके बीमार रहनि था, ख़ासि करे अॼुकल्ह जेका सो डिज़ीज़ कॉमन आहे, डायबिटिक शुगर जेका थी वई, ब्लड प्रेशर थी वियो, इन में मुब्तला लॻा पिया आहिनि, त इन्हनि खे तव्हां कीअं ॾिसो पिया? आसिफ़ साहिबु, तिर्ज़े ज़िंदगी तव्हां पुराणे माज़ी खे ॾिसो ऐं हिन वक़्तु खे ॾिसो, हिन वक़्तु असां ऐं मशीन में को फ़र्क़ु न रहियो आहे। असांजी सोच बि ऐं मशीन जी सोच बि मुतवातिर यकसां थी वियूं आहिनि, छो त हालात अहिड़ा थी विया आहिनि। हिन वक़्तु बि तव्हां जेकॾहिं ॻोठनि में ॿहिराड़ियुनि में वञो त उतां जी लाइफ, मां पंहिंजे ॻोठ जी तव्हांखे मिसाल ॾियां, 6 बजे राति जो मानी थी वेंदी आहे मुंहिंजे ॻोठ में, ऐं 8 बजे अज़ान खां पोइ सुम्हण खां पोइ सुम्ही पवंदा आहिनि। तव्हां पंहिंजी तर्ज़ ज़िंदगी खे ॾिसो, खाधा पीता ॾिसो, अफ़रा तफ़री, सुम्हण जो टाइमिंग ॾिसो, उन में वॾो किरदारु सोशल मीडिया जो आहे। जेतिरी सोशल मीडिया आहे, उनखां अलावा टेक्नोलॉजी तरक़ी कई आहे, रिमोट सिस्टम हथ में आयो आहे, असां मुशक़त छॾिजी, इंसानु मुशक़त जे लाइ पैदा थियो आहे। मां हाणे इल्मी थोरी ॻाल्हि कंदुसि तव्हांखे, एक्चुअल असां पंहिंजे ओरा खां टुटी चुका आहियूं। यादि रखिजो, ओरा छा आहे? इलेक्ट्रिकल मैग्नेटिक वेव्स। हर इंसान जे अंदरि 7 क़िस्म जा चक्रा आहिनि जेके असांखे हलाइनि था। हिन वक़्तु वॾी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त यूरोप में ऐं अमेरिका में कैमरा इजाद थी चुकी आहे जेका ओरा खे तव्हांजे जेको फ़ोटो कढण खां पोइ ओरा खे बि ज़ाहिर करे थी त कहिड़ो ओरा तव्हांजो टुटल आहे। हाणे तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, 7 ओरा कहिड़ा आहिनि? रूट चक्रा, जंहिंखे चक्रा असां योग जी ज़बान में चक्रा चवंदा आहियूं, इस्लामिक उनखे लताइफ़ चवंदा आहिनि। इहे मेडिटेशन जे थ्रू ऐं कुझु एक्सरसाइज़ जे थ्रू उन्हनि खे जेके टुटल हूंदा आहिनि, टुटल कंहिंजा हूंदा आहिनि ऐं कंहिंजा जुड़ियल हूंदा आहिनि। मां अरसलान जी अॻुणे ॻाल्हि कई त जेको असांजो हिकिड़ो मिज़ाज वारो मिज़ाज छो मिलंदा आहिनि? ओरा जे करे। एक्चुअल ओरा जंहिंजा पावरफुल हूंदा, असांजे इलेक्ट्रिक मैग्नेटिक जेके वेव्स आहिनि उहे कंहिं इंसान जा जेके 5 फुटनि ताईं हूंदा आहिनि, कंहिंजा 10 फुटनि ताईं, कंहिंजा 70 फुटनि ताईं। हिकिड़ी शख़्सियत गुज़री आहे जंहिंजा पूरी काइनात ते हुया, रहमत। ओरा खे रहमत बि चइजे, ओरा खे रहमत बि चइजे, ब्लेसिंग बि चइबो आहे। हीअ हर इंसान में आहे, लेकिन हर इंसान जेके टुटल आहिनि उहे कहिड़ा टुटल आहिनि? जेके नफ़रतूं था कनि, जेके बग़ावतूं था कनि, जेके ॿिनि दिलनि खे टोड़नि था, जेके बुग़्ज़ था कनि, जेके हसद था कनि, जेके साड़ था कनि, उन्हनि जा ओरा टुटल आहिनि। ओरा कहिड़ा आहिनि? रूट चक्र आहे जंहिंखे सर्वाइवल चइबो आहे, बका जो चक्रो आहे। उहो रूट असांजी जेका हिप जॉइंट्स खां हेठों जी साइड खां स्टार्ट थो थिए,
उन खां पोइ सुकराल चक्र आहे जेको पावर जो चक्र आहे, सॉरी सेक्चुअल जो चक्र आहे। उन खां पोइ सोलर प्लेक्स आहे जेको पावर जो चक्र आहे। उन खां पोइ हार्ट चक्र आहे। हार्ट जे चक्र में तव्हां पाण वाक़ुफ़ु हूंदो लव, ठीकु आहे। उन खां पोइ थ्रोट चक्र आहे। के माण्हू हूंदा आहिनि जंहिंजी ज़बान तमामु गंदी हूंदी आहे, उनजो हीउ चक्र ख़राबु आहे, बदतमीज़ हूंदो आहे, उनखे ज़रूरत आहे हिन चक्र खे थ्रोट चक्र खे करे। साईं वॾो इल्मु आहे इन्हनि जी वरी माना हीलिंग छा आहे, क्यूरिंग छा आहे? ॿुधायांव थो। अरसलान ॾाढो सुठो इंट्रस्ट वठे पियो तव्हांजे मिज़ाज जी शयूं। हिन जो जेको आहे न, यानी हीउ हार्ट चक्र हिन जो कम्युनिकेशन सां तालुक़ु आहे। साईं इन्हनि खे लताइफ़ जीअं चओ जी, लताइफ़। चक्रास मतिलबु असां जेको सूफ़ी लैंग्वेज में लताइफ़ चइबो आहे। बिल्कुलु लताइफ़। ठीकु आहे साईं। अच्छा तव्हांजी मां थोरी ॻाल्हि उनखे कटियां पियो ऐं तव्हां एड जे करे उनखे करे वञो पंहिंजे जेको आहे सो कंटिन्यूटी में जेको जी लताइफ़ जो जीअं फ़िकिर हूंदा आहिनि, ठीकु आहे। फ़िकिर बि कंसंट्रेशन में अची थो वञे, उहो मेडिटेशन बि अचे थी, ठीकु आहे। योग बि हुन में, त सूफ़ी प्रैक्टिस बि तक़रीबन योगा सां मिले पई। योगा उन में बि चांटिंग आहे। मां अचां पियो न, अचो पोइ हाणे छहों चक्र जेको आहे उहो आहे थर्ड आई। हिनखे थर्ड आई जेको असांजे ख़फ़ी हिन खफ़ी, ठीकु आहे न। हीअ जेका आहे सो तव्हांजो विजदान जो चक्र आहे, विजदान। उन खां पोइ क्राउन चक्र आहे सतों। हीअ चक्र आहे तव्हांजो स्पिरिचुअल चक्र आहे। हाणे हीअ शयूं जेसि ताईं तव्हांजूं हील न थींदियूं, उहे माण्हू जेके तव्हांखे ब्लेसिंग नज़र ईंदा आहिनि। हाणे हीअ चक्र जेकॾहिं जंहिंजो चक्र टुटल हूंदो, तव्हां कॾहिं कॾहिं ॾिठो हूंदो त महफ़िल में वेठा आहियो त तव्हांखे उहो माण्हू न वणंदो। उन माण्हू जा जेका वेव्स आहिनि उहे तव्हांखे पसंदि न ईंदा। उतां जी अंदरि दूसरे जेको तव्हांजो चक्रो आहे अंदरि जी जेका वेव्स आहिनि उनखे रिफ्लेक्ट कंदो ऐं तमामु नुक़सानु पहुचाईंदो। एतिरे क़दुरु मां तव्हांखे कुझु शयूं ॿुधायां त तव्हां जॾहिं बि घर में उसूलनि तव्हां असां छा कंदा आहियूं, हीअ विच ते ॻाल्हि अची वई छो त हीअ बि योग सां रिलेटेड आहे। असां घरनि में एसियूं त हलायूं था पर नेचुरल आबहवा कोन था वठूं। यादि रखिजो त हर इंसान जो जॾहिं ओड़ा तव्हांजे घर में को बि महिमान बि अचे न, इवन मां कंहिं महिमान जी न, महिमान अलाह जी रहमत आहे, पर कंहिंजो ज़रूरी न आहे त ओड़ा परफेक्ट हुजे। तव्हां घर में रोज़ानो 2 कलाक पंहिंजूं खिड़कियूं खोलियो ताकि क्रॉसिंग थे आवाज़। आप समझ रहे हैं ना ये चीज़ें? खिड़कियाँ खोला करें 2 घंटे रोज़ाना ताकि नेचुरल जो हवा है आबहवा है इन्हनि शयुनि खे टोड़ण वारी असां टुटरा छा को आहियूं, असां नेचर खां टुटा आहियूं। तव्हां जेको अॻु में सुवालु कयो उन सुवाल जो जवाबु, त असां जेको बीमारियूं असां नेचर खां टुटा आहियूं। खाधा असांजा कहिड़ा थी विया आहिनि, सुम्हण असांजो कोन्हे को, मुशक़त, उनखां अलावा अफ़रा तफ़री, परेशानी लम्हे मौजूद खां टुटी चुका आहियूं। शुक्रगुज़ारी लम्हे मौजूद में आहे। पहिरीं ॻाल्हि त शुक्रगुज़ारी जी असां मफ़हूम खां ई वाक़ुफ़ु न आहियूं। शुक्रगुज़ारी चइबो कंहिंखे आहे अरसलान? तव्हां खां सुवालु आहे, हीउ जनरल सुवालु आहे व्यूअर्स खां बि। शुक्रगुज़ारी त ऑब्वियसली उहो आहे थैंकफुल थियणु जेको अलाह जे असांखे ॾिनल आहे या जेकी बि शइ आहे। माना मां हिन टाइम अगरि वेठो बि आहियां, हथ पेर हर शइ सलामत। एग्ज़ैक्टली एक्चुअल असां कंसेप्ट जेको तव्हां बसि मां इहो ॿुधणो तव्हां असांजी शुक्रगुज़ारी जो कंसेप्ट इहो आहे त जेकॾहिं असांखे का उहिदो मिले थो त असां शुक्रगुज़ारी था कयूं। घर मिले थो शुक्रगुज़ारी था कयूं, कार मिले थी, गाॾी मिले थी, ॿार पैदा थियनि था शुक्रगुज़ारी था। इहा शुक्रगुज़ारी न आहे, या ख़ुदि आहे। बहितरीनु गर्ज़ पूरो थियो असां शुक्रगुज़ारी की। शुक्रगुज़ारी मां शुक्र थेरापी बि कराईंदो आहियां। मां किथां सिखी आहे शुक्र थेरापी एक्चुअल तव्हांखे तव्हांजी ओरा खे मज़बूत थी बणाए। सबा आप इन्वॉल्व है, समझ में आ रही है आपको ये सारी चीज़ें? ये बड़ी इंटरेस्टिंग बात है और मैं समझ आर्टिस्ट के लिए बल्कि कोई भी प्रोफेशनल में है ये चीज़ें बड़ी सपोर्ट करती हैं जी। तो आप मैं यही पूछना चाह रहा था कि अगर आप उसको सिंधी में अंडरस्टैंड कर रही हैं तो ठीक है, वरना उर्दू में उसको कैरी करें। उर्दू में भी कर सकते हैं थोड़ा सा ही उर्दू में भी। देखिए शुक्रगुज़ारी वो आपके ओरा को मजबूत बनाती है। ये जो मैंने सारे ओरा बताई हर इंसान में है, किसी के टूटे हुए हैं, अच्छा, तो किसी की जब वो ब्लेसिंग वाला होता है वली ओलिया, और एक शख्सियत का मैंने तस्करा तो कर दिया, वो रहमतुल्लिल आलमीन, वो पूरी कायनात पे उनका हो रहा था, है, रहेगा। बाकी इंसानों के साथ थोड़ा थोड़ा हो रहा है। वो सिर्फ शुक्रगुज़ारी और सब्र और शुक्रगुज़ारी दोनों एक ही जुड़े हैं, एक ही रुख के 2 सिक्के हैं। अब शुक्रगुज़ारी कैसे की जाए? ये रोज़ाना कीजिए आप। वो शुक्रगुज़ारी ये है
कि आपका नाखून सही सालम है, यहाँ अगर बैठे हुए तो मेरी बहन बैठी हुई, अगर इनका नाखून एक नहीं होता, अल्लाह न करें, तो मैं 10 मरतबा इनके नाखून को देखता और ये ख़ुद भी थोड़ा सा होती कि मेरा एक नाखून सही नहीं है। कितनी बड़ी चीज़, नेमत है कि वो नाखून पे सही सालम है आपका। कभी आपने शुक्रगुजारी की इसकी? इन पाँव की, इन एड़ियों की जिन पे चढ़ के आप इधर आए, इन घुटनों की। बेहतरीन बेहतरीन। अच्छा, ना शुक्रिया हर चीज़ की, हर चीज़ ही मैं आपके आगे चाहता हूँ। कुछ नहीं मिलता तो वो बिल्कुल कचहरी भी तमाम मैंने जैसे कहा कि ये ऐसा सब्जेक्ट है, ये ऐसा इल्म है जिसपे जितना बोला जाए ये एक प्रोग्राम कम है। साईं जैसे बोलते हैं कि शाहजी साहब बोलते हैं कि मैं नहीं आता, लेकिन मैं इनसे रिक्वेस्ट करूँगा कि हमें इस प्रोग्राम में आपकी ज़रूरत पड़ती रहेगी और हम चाहेंगे कि एक ऐसा दिन हो आसिफ भाई, जो एक तो अभी हमने डिस्कशन की, हम प्रैक्टिकली उस पे योगा भी करें। मैं सोचम तो मां जो ठीक है, साईं माशाल्लाह योग आर्टिस्ट आहिनि, पर मां जो आसिफ भाई ये ॻाल्हि चए छो थो त हिकु वॾा प्रोग्राम्स खपनि, पर हाणे फील तो थिए त माशाल्लाह एतिरी नॉलेज आहे, एतिरी इहा डीप फील्ड आहे, उन डीप फील्ड जी असां हिन टाइम वेही करे ते .001 बि सम्झी न सघिया आहियूं, पर उहे असरात पंहिंजे पाण ते एग्जैक्टली। ऐं ॾिसो त मतिलबु वाकई साईं खे वरी तव्हां घुराइजो, मां बि घर वञी ॾिसंदुमि वरी। न बिल्कुलु बिल्कुलु, साईं सां कचहरियूं कंदासीं। ऐं साईं अॼु वेठा आहिनि, इलाही सालनि सां साईं सां मुंहिंजो शाहजी सां हिकिड़ो रिलेशन आहे, पाण सोशल मीडिया ते इलाही कनेक्टेड हूंदा आहियूं, हिकिड़ी मोहबत रही आहे, पर असांजी मोहबत सां जेको असांजी ॿियो हिकिड़ी चेन ठही वई दोस्तनि जी। पर साईं जो हिकिड़ी फरमाइश हूंदी, हिकिड़ो सॉन्ग जेको पसंदि आहे साईं खे। जी बिल्कुलु, इहा मुंहिंजी पुरज़ोर फरमाइश आहे। मां शायदि तव्हांखे गुज़ारिश कई हुई त उनजे लाइ मां हथु ॿधी करे, पर इहो शायदि चवंदा न हर ॻाल्हि जो टाइम हिकिड़ो हूंदो आहे। रिलेटेड, मुंहिंजे रूह सां रिलेटेड इहो जेको सॉन्ग न आहे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे सूफ़ीज़म में। मां सूफ़ीज़म जो शायदि अगरि टाइम मिले तो मां थोरो तव्हांखे हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदुसि 2 मिनट या 3 मिंटनि जो, लेकिन तव्हांजे सॉन्ग खां पोइ। बिल्कुलु सही जी दोस्तो, हे सॉन्ग मूंखे बि इलाही मतिलबु मुंहिंजे हार्ट जे इलाही क्लोज़ आहे, छो जो जॾहिं असां मिजाज़ जा सॉन्ग्स त ॻाईंदा आहियूं, मोहबतुनि जा, रोमांस जा, धरती जा, पर उन धरती जे जॾहिं उन मालिक जी ॻाल्हि थी हले जेको पूरी काइनात खे जीअं तख़लीक़ कयो आहे, ऐं तख़लीक़ करे करे सुम्हंदो ई न आहे, हू जाॻंदो रहंदो आहे, ऐं जागे थो जागे अल्लाह थो जागे, जे मौला करे हा निंड त कोन बचे का कुंड। सो इहो सॉन्ग तव्हांजी नज़र में पेश कंदुमि मां, ऐं हे डेडिकेशन जेका स्पेशली सभ खां पहिरियां त शाहजी खे आहे, ऐं उनखां पोइ जेके असांजा मुंहिंजा महिमान आहिनि, ऐं पोइ जेके बि सिंध में, पाकिस्तान में ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि दोस्त हिन प्रोग्राम में शामिल आहिनि, ॾिसनि पिया या पोइ बाद में इंटरनेट ते ॾिसंदा, फेसबुक ते ॾिसंदा, त उन्हनि खे सभिनी जे लाइ डेडिकेशन आहे। हो जागे थो जागे अल्लाह थो जागे, जागे थो जागे अल्लाह थो जागे, जे मोल करे हा निंड पोइ कोन बचे का कुंड, जे मोल करे हा निंड पोइ कोन बचे का कुंड, जागे थो जागे अल्लाह थो जागे, जागे तो जागे अल्लाह तो जागे, जे मौल करे आ निंड पोइ कोन बचे का कुंड, जे मौल करे आ निंड पोइ कोन बचे का कुंड, जागे तो जागे अल्लाह तो जागे, जागे तो जागे अल्लाह तो जागे। फज़कुरूनी अज़कुरुकुम, हो फज़कुरूनी अज़कुरुकुम, फज़कुरूनी अज़कुरुकुम, हो फज़कुरूनी अज़कुरुकुम, पहुँचायो आगे अल्लाह तो जागे, पहुँचायो आगे अल्लाह तो जागे, जागे 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 तो, जागे 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 तो, जागे 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 तो,
जागे 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 तो ओ जागे तो जागे अल्लाह तो जागे जागे तो जागे अल्लाह तो जागे इहा कल्ला उन्हीं अखे हाँ इहा कल्ला उन्हीं अखे इहा कल्ला उन्हीं अखे हो इहा कल्ला उन्हीं अखे इश्क जे वागे अल्लाह तो जागे इश्क जे वागे अल्लाह तो जागे जय मोल करे हाँ निंद्र पोइ कोन बचे का कुंड जय मोल करे हाँ निंद्र पोइ कोन बचे का कुंड जागे तो जागे अल्लाह तो जागे जागे तो जागे अल्लाह तो जागे जानन चन चे मुर्शिद महदी 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 पहुँचायो आगे अल्लाह तो जागे पहुँचायो आगे अल्लाह तो जागे जय मोल करे हाँ निंद्र पोइ कोन बचे का कुंड जय मोल करे हाँ निंद्र पोइ कोन बचे का कुंड जागे तो जागे अल्लाह तो जागे जागे तो जागे जागे तो जागे हो जागे तो जागे अल्लाह तो जागे ओ जागे तो जागे अल्लाह तो जागे ज़बरदस्त लाजवाब साईं देर सां सही वॾी महिरबानी थैंक यू सो मच साईं कचहरी कयूं था पाण ऐं टाइम थी वियो आहे टाइम शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो व्यूअर्स केॾा बि न वञिजो असां वरी तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम 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 बैक नाज़रीन असां कमर्शियल ब्रेक में जॾहिं वियासीं त पोइ वरी कचहरी में असां गुम थी वियासीं हेॾां बि कचहरी असांजी मूंखे त इलाही मज़ो पियो अचे हेॾां म्यूज़िक थो मिले हेॾां वरी असांजी रूहानियत असां सां गॾु आहे हूअं त सभु रूहानियत में जेको साईं त अॼु रंग बिखेरे छॾिया आहिनि सभिनी ताईं उहे वाइब्स पुॼी वियूं आहिनि सो सबा आप भी कुछ शादी से कुछ ट्रिक्स वगैरह कुछ टेक्निक्स पूछ रही थी जी तो क्या पूछ रही थी आप मुझे बताएं तो आप मतलब ये समझो कि मुझे ऐसा लगा कि कुछ जो व्यूअर्स हैं हमारे देख रहे हैं उनकी क्या प्रॉब्लम्स हैं कॉमन जो डिमांड कर रहे हैं तो आपकी अभी क्या प्रॉब्लम थी जो आप पूछ रही थी मैं ये पूछ रही थी सर्वाइकल पेन के लिए कोई एक्सरसाइज ये जो बताएं योगा की जो इससे ये जो सर्वाइकल पेन यहाँ से स्टार्ट होता है तो बड़ी प्रॉब्लम चल रही है क्योंकि गाड़ियाँ ट्रैफिक ड्राइविंग से भी स्टार्ट होता है मोबाइल यूज़ करने से भी आजकल ज़्यादातर यही चीज़ें चल रही हैं बच्चे के हाथ में मोबाइल है तो उसके लिए मैं कह रही थी कोई ऐसी एक्सरसाइज बताएं जो घर बैठ के बंदा इजीली कर सके बहुत अच्छी ये क्वेश्चन बहुत आपने अच्छा किया एक तो सर ये एक्सरसाइज हमें बताएं कि जो सर्वाइकल कहते हैं कि वो बैकबोन जो होती है इसकी बड़ी अहमियत है एक योग में ठीक है वो जो बिल्कुल ब्रेन के साथ इसका कनेक्शन एक तो ये चीज़ और हम जो एज हम वोकलिस्ट हैं हमें जो हम बैठे हैं दो और जो हमें देख रहे हैं जो व्यूअर्स काफ़ी ऐसे आर्टिस्ट होंगे जो गुलकार होंगे उनको मतलब किस तरह से उनकी आवाज़ में एक मोहब्बत रूहानियत होनी चाहिए वो लगे और दूसरी जैसे क्लियर होना चाहिए गला मगर उर्दू में बताएं सब हाँ तो उर्दू में ही बताएं आप देखिए पहले तो मैं जो बहन ने कहा कि सर्वाइवल का मसला इस वक्त सबसे ज़्यादा ये मसला है
और ज़्यादातर मैं आपको बताऊं कि ये बच्चों में इस वक्त सबसे ज़्यादा हो रहा है, क्योंकि मोबाइल जो हम इस तरह से ये वज़न उठा के 8-10 सर्वाइकल का बच्चों में? जी बच्चों में बहुत ज़्यादा मसला हो गया है बच्चों में। और इसके बाद फिर बड़ों में तो जाहिर बात है एक एज के हिसाब से उनका काम है, कंप्यूटर पे बैठे रहते हैं, और उसके अलावा काम वगैरह घर के काम ख़वातीन में बहुत ज़्यादा है। और तो ये मैं आसान सी आपको बता रहा हूँ, बैठ के कर सकते हैं। असरात बताएं जो लोगों को, मतलब देखिए मैं खास करके जो बच्चे मैं मोबाइल सबसे से ज़्यादा ऐसी चीज़ें आपको बता रहा हूँ जिसमें आपको कोई ज़्यादा मुशक्क़त या कोई ऐसे कपड़े नहीं पहनने, कोई और से ईजी घर पे बैठे बैठे आप जो है वो कर सकती हैं। आपने देखें सर्वाइकल ये हिस्सा है, ये शोल्डर से भी आ जाता है और ये यहाँ पीछे तक चला जाता है। ये आपकी सर्वाइकल, ये पूरे का पूरे ये जो बोन है नीचे तक, जिसको या रीढ़ की हड्डी जिसको कहते हैं, तो स्पाइनल कॉर्ड, ये सारी इससे जुड़ी हुई है। क्योंकि हमारे जिस्म में सबसे ज़्यादा जो अहमियत रखती है वो स्पाइनल कॉर्ड है आपकी। मैं अभी तक आपने देखा होगा पूरे प्रोग्राम में सीधा बैठा हूँ, ये योगी की निशानी है। ये जब मैंने चक्रा की बात की तो चक्रा टूटते क्यों हैं? सबसे ज़्यादा इस वजह से टूटते हैं क्योंकि हमारे अंदर 3 चीज़ें जो इलेक्ट्रिकल, मैकेनिकल और टेक्निकल जो चीज़ें हमारी जो केमिकल जो 3 जो हैं वो इस तरह से घूमती हैं, सर्वाइकल से लेके ये आगे से लेके इस तरह से घूमती हैं। जब हम इस तरह बैठते हैं, ये वो वाली इलेक्ट्रिकल नहीं है कि आपने गांठ लगा दी तो वो जो है फिर भी चलेगी, नहीं। ये वो चीज़ें कि आपको यहाँ इस तरह से बैठना पड़ेगा। बिल्कुल। तो ये नेचुरल प्रोसेस है। इस तरह से बैठेंगी तो आपकी ये जो अंदर से इलेक्ट्रिकल सिस्टम है वो चलेगा 7 चक्रास में। तो इसका आसान तो मैं आपको ये बता रहा हूँ कि ये बिल्कुल ईजी आप यहाँ पे हाथ रखें, ऊपर ले जाएं। ये आपके शोल्डर को भी, जिनके शोल्डर फ्रीज है उनको भी बहुत ज़्यादा, अरसलान भी कर रहा है, बहुत अच्छी बात है। देखें ये आपने यहाँ पे, अच्छा यहाँ पे सबसे अहम चीज़ जो आपने करनी है वो आपने ब्रीथिंग करनी है। ब्रीथिंग कैसे कि आपने यहाँ पे रखा, आपने जैसे ऊपर गए लंबी ब्रीथ लेनी है नाक से, और अगर आप यहाँ पे थोड़ा होल्ड कर लें तो अच्छी बात है। इसके बाद आपने निकालनी है, नाक से ही निकालनी है, याद रखिएगा, नाक से लेनी है और नाक से निकालनी है। यहाँ पे एक सवाल उठा है कि अल्लाह ताला ने हमने 2 नोज़ल नाक के क्यों दिए हैं? अच्छा, ये सवाल किसी ने नहीं किया, ये कभी आपने सोचा है? ये आप देखिए, मैं ये प्रैक्टिस भी करता जा रहा हूँ, आपको बता भी। इसके बाद ये आपने एक ये की, इसके बाद ये इस तरह से भी आप भी कर सकती हैं, प्रैक्टिस करें इस तरह से ये। लेकिन यहाँ पे ये देखिएगा कि आगे नहीं झुकाना, सामने, क्योंकि सामने झुकाने से आपके शोल्डर गिर जाएंगे कहीं कहीं पे थोड़ी सी, तो ये ऊपर जाने चाहिए। अच्छा, ये ब्रीथिंग के साथ ही, ये ब्रीदिंग के साथ, ब्रीदिंग के बगैर योग नहीं कहलाता। सर यहाँ से इनहेल करना है, इनहेल करना है, यहाँ से इनहेल किया ऐसे करके, तो ये आपकी शोल्डर की भी और आपकी जो है ना ये कांधे के जो भी मसाइल हैं ये सारे के सारा हो जाएंगे। इसके बाद फिर एक तीसरी है जो सबसे ज़्यादा पावरफुल है, सबसे ज़्यादा पावरफुल है। ये 3-4 इसमें एक्सरसाइज हैं। आपने यहाँ सीधा बैठना है, याद रखिएगा कि कमर आपकी सीधी होनी चाहिए। अच्छा। कभी भी बैठने में, अस्सलाम, वेरी नाइस। तो जब आप सीधा बैठेंगे तो बैठना जब आपको आ गया, हमारा मसला क्या है, हम चलते सही नहीं हैं, हम खड़े होते सही नहीं हैं, हम बैठते सही नहीं हैं, हम सोते सही नहीं हैं। इसकी वजह से सारे प्रॉब्लम शुरू हो जाते हैं। तो अगर आप सही बैठेंगी तो ये मसला कभी नहीं होगा। हम ये बैठे हैं इस तरह से, आप देखें इस तरह से गोल हो गए, ये मोबाइल यूज़ करें, वज़न भी आपका बढ़ गया, इसके बाद सारा सर्वाइकल पे लोड आ रहा है। अगर आप यहाँ पे मोबाइल इस्तेमाल कर रहे हैं, ये मोबाइल आपका इधर है तो आपका सर सीधा होना चाहिए, इस तरह से आप इस्तेमाल करें तो आपका ये जो है ना सर्वाइकल का मसला नहीं होगा। दूसरी मैं आपको एक्सरसाइज बता रहा हूँ, टाइम हमारे पास थोड़ा शॉर्ट है तो ये 3-4 जो आपने सवाल किया है तो वही बता रहा हूँ। दूसरी ये है कि आपने यहाँ सीधा बैठी, इसके बाद इनहेल किया, लेकिन आपका जिस्म याद रखिएगा कि सीधा होना चाहिए, इस तरह नहीं जाना चाहिए। इधर राइट जी हाँ, आपने यहाँ पे इनहेल किया और एक्सेल कर दिया। यहाँ इनहेल किया सामने, एक्सेल करते हुए आप, और आई बॉल भी आपके पीछे जानी चाहिए। और यहाँ आपने 15 सेकंड रुकना है। इसके बाद आपने यहाँ से इनहेल किया, सेंटर पे आई, इसके बाद आपने यहाँ इनहेल किया और एक्सेल किया लेफ्ट, और इनहेल करके सेंटर, ये 3-3 मरतबा करना है। अच्छा। इसके बाद फिर आपने एक और उसी के साथ है कंटिन्यू अप डाउन करना है, डाउन, इनहेल अप। हाँ, ये तो जिम में हमें बताते हैं एक्सरसाइज। इसके बाद आपने यहाँ पे जब दांतों को बेचेगी तो आपकी थायराइड की एक्सरसाइज भी हो जाएगी। अच्छा।
आपकी थायराइड भी अच्छा, पावरफुल हो दांत खींचने जाएगी। हैं। जी हाँ, आप खुद करके देख लीजिए। ये डबल चिन जो है, जी हाँ, देखिए ये आपकी थायराइड की एक्सरसाइज भी हो रही है, ये ख़ास तौर पे आप लोगों के लिए, इससे सिंगर आप लोगों की आवाज़ भी बाहर आ जाएगी। ठीक है ना। तो ये इस तरह से, इसके बाद फिर आपने तीसरा, यहाँ पे ऐसे नहीं करना झुकाना, आपने जिस्म को वहीं रखना है, कांधे को इस तरह से ले आना है। अब देखिए यहाँ पे खिंचाव आ रहा है इस्लाम। इसके बाद इनहेल, एक्सेल, इनहेल, उस्मान ता भी क्यों इनहेल, ये आपकी इतनी पावरफुल एक्सरसाइज है, ये सिर्फ 3 मिनट आप करें और आप दूसरों को भी सिखाएं, घर वालों को भी सिखाएं जिनका ये मसला है, जी। तो आपको इतना फ़ायदा देगी कि इसके अलावा ये और भी जगह पे आपको फ़ायदा देगी। लेकिन सबसे अहम चीज़ आपको बैठना सही है। बैठना मैंने जो पहले बताया कि हम जब चलते हैं तो घुटनों का मसला क्यों होता है, वो पहले आपने सवाल किया था। हमारे सबके पास गाड़ियाँ हैं, गाड़ियों को टायरों को अगर आप इस तरह से कर दें तो आप 30 की स्पीड से भी नहीं चल पाएंगे। सही बात है, अलाइनमेंट मतलब सही नहीं होता। सही है। तो आप जब चलते हैं तो खुद ही गौर करें कि आपके पाँव ऐसे तो नहीं हैं, ऐसे हो जाते हैं, तो फिर आपके क्या घुटनों और पोजीशन होनी चाहिए? सीधी। बिल्कुल स्ट्रेट। आप सिर्फ 5 साल के बच्चे को भगा के देख लीजिए उसको, वो किस तरह से भागता है। अगर 5 साल का बच्चा, वो नेचुरल भागेगा, सीधा पाँव पे चलेगा। अच्छा अच्छा अच्छा, वो जैसे जैसे बड़ा होता जाता है, मतलब सख्ती हम क्यों आती है। भागेंगे तो ऐसे भागेंगे। हम ऐसे भागते हैं और चलते चलते, ख़वातीन उमूमन ज़्यादातर ख़वातीन ऐसे चलती हैं। इसके बाद घुटनों और आपकी स्पाइनल कॉर्ड पे पाता है। मतलब कॉन्शियस होना चाहिए हमें Exactly. चलने के टाइम। आपका दूसरा मैं आपको बताऊं, खड़े होते हुए आप जब भी एक पाँव पे इस तरह खड़े होते हैं, आपको यहाँ पे स्पाइन पे आ रहा है, या ऐसे खड़े होते हैं, आप जब ऐसे खड़े होते हैं तो आपके एतमाद में कमी हो जाती है। अच्छा आपकी बॉडी लैंग्वेज, एक लफ्ज़ आता है ना बॉडी लैंग्वेज, अच्छा, बॉडी लैंग्वेज सबसे अहम जो है ना, वो अपील करती है आपको। किसी भी जगह पे, किसी भी फील्ड में जाएंगे तो कितनी भी अच्छी बात करें, लेकिन आप पूरा एतमाद ना हो तो आपको अपील नहीं करेगी वो बात आपको। ये खुसूसन आपके और आपकी फील्ड के लिए कि आप जब खड़े हों तो दोनों पाँव की, क्योंकि अभी मैंने जूता पहना हुआ है, तो दोनों पाँव का जो साइडें हैं वो और एड़ी, ये तीनों हिस्से आपकी पूरी ज़मीन पे होने चाहिए और एक बैलेंस होने चाहिए। आपकी खुद कर देख लीजिएगा, आपकी शख्सियत में एतमाद आ जाएगा। सही, बहुत आला सर। असां वटि मतलब टाइम इलाही शॉर्ट आहे, ठीक आहे। असां उनखे पर हिकिड़े कुझु कॉमन हिकिड़ी शइ आहे। एक त हम कहते हैं यार चांहि छा पीआरियो, मथे में सूर आहे, ठीक है। मथे में सूर चवंदा आहिनि, चांहि बि इलाही मतिलबु नुक़सानदेह हूंदी आहे। माना हिकु त माण्हू ओवर ईटिंग कंदो आहे, ओवर ईटिंग खां पोइ मथां वरी चांहि जो डोज़ लॻंदो आहे। इहो चांहि मथे जो सूर माइंड सेट आहे या मथे जो सूर पवंदो बि आहे, ऐं जेकॾहिं पवंदो आहे त उनजो योग में कहिड़ी एक्सरसाइज़ आहे, छा हल आहे हिनजो? हिन में मुद्रा भी आहिनि, ब्रीथिंग भी आहे। ब्रीथिंग सां तव्हां करे सघो था, जेके आहिनि सो हिकिड़ो असांजो ब्रीथिंग आहे अनुलोम विलोम, जेके संस्कृत नालो आहे, हिंदी न आहे, संस्कृत नालो आहे। संस्कृत ऐं हिंदी में फ़र्क़ु आहे। हिंदी बाद में पैदा थी, संस्कृत 7000 साल पुरानी ज़बान आहे। अनुलोम विलोम चइबो आहे अल्टरनेट ब्रीथिंग। ही अल्टरनेट ब्रीथिंग तव्हांजी दिमाग़ खे रिलैक्स बि कंदा, तमामु वॾी ब्रीथिंग आहे। हिकिड़ी नोज़ल, हाणे सुवालु वरी साॻियो अची वियो नोज़ल ते। नोज़ल अलाह साईं ॿ छो ॾिना आहिनि। असांजो ही सूर्य नाड़ी चइबी आहे राइट वारी, हिन खां असां जंहिंखे सूर्य चइबो आहे सिज खे, गरम हवा खणंदा आहियूं नेचुरली। अल्लाह ताला जी हिकिड़ी नेचुरल, हाणे साइंस हिनखे प्रूव कयो आहे। लेफ़्ट साइड पे जो है, हम इसको चंद्रा नाड़ी कहते हैं, ये ठंडी हवा लेता है। कितनी भी ठंड में आप हो तो ये ठंडी लेगा, ये आपकी गर्म लेगा। अंदर जाके देखें, ये मेरा हड्डी का मसला है, मेरा साइनस का मसला था। ये सिर्फ ब्रीथिंग से मैंने इसको हल किया, वरना मैं हाथ नहीं लगा सकता था। और इसका ऑपरेशन होता है, ऑपरेशन ये हड्डी आगे पीछे करानी पड़ती है, लेकिन इसका इलाज नहीं है, ये फिर बढ़ जाती है। ये योग में है, 100% है। तो ब्रीथिंग मालूम ये है कि आपने एक नोज़ से लिया और दूसरे से खारिज किया, इससे कंसंट्रेशन भी बढ़ेगी, खुसूसन आप लोगों के लिए। मतलब जो राइट साइड से इनहेल करना है, आपने राइट से लिया
जैसे मुझे देख लीजिए, ये इसके तरीके ये हैं। यहाँ से अपने अंगूठी को छोड़ दिया, यहाँ से इनहेल किया, थोड़ा सा होल्ड किया, लेफ्ट को आपने खोला, यहीं से लिया। व्यूअर्स एक्सरसाइज या ॾिसो कैमरा के फोकस कयो ऐं एॾे बि ॾेखारियो। राइट से खारिज कर दिया। मथे जे सूर जी ख़ासि करे आहे। मतलब ये चीज़ ये दिमाग के सारे मसाइल के लिए, और ब्लड प्रेशर, जिनको हाई ब्लड प्रेशर हो जाता है उसको भी नीचे भी लेके आता है। मुझे आपसे पता चली है कि एक जी हाँ, ये किसी को नहीं पता। गरम साइड जी हाँ। सर ये और ये ठंडा टेक्निक साइड जो बता बताया ये फिंगर्स इन्होंने। यहाँ प्लेस करनी है और ये दोनों जो है, ये दोनों यहाँ पे रखें। ये इजी ऐसे भी कर सकते हैं, लेकिन मैं आपको इजी बता रहा हूँ, ये एक मुद्रा भी बन जाता है एक, तो ये हमारी लैंग्वेज में, तो ये यहाँ पे इजी आता है। तो आपने यहाँ से जैसे अंगूठा खोल दिया, बहुत इजी लग रहा है, तो यहाँ से आपने इनहेल किया लंबी, और पेट को फुलाना है। और कितना होल्ड करना है ब्रेथ को? ये कम से कम 10 से 15 सेकंड होल्ड करना है। होल्ड करना है। लेकिन यहाँ एक चीज़, अहम चीज़ है कि जिसको हाई ब्लड प्रेशर है वो होल्ड नहीं करेगा। अच्छा, वो कंटिन्यू करेगा। इसके मतलब precautions। वो फिर प्रिकॉशन है, क्योंकि वो फिर अगर होल्ड करेगा तो ब्लड प्रेशर बढ़ जाएगा। अच्छा, तो इसको कंटिन्यू करना circulation है। जो बढ़ती है जी इसकी हाँ। ब्लड प्रेशर। लेकिन बहुत ज़्यादा होल्ड नहीं करना है, हल्का हल्का सा सांस को खारिज करना है। अब देखें हम क्या करते हैं कि सांस नाक से लेते हैं, मुंह से खारिज करते हैं। हाँ। मुझे बताइए कि हम सांस निकालते क्या है? लेते तो ऑक्सीजन है, कार्बन डाइऑक्साइड। कार्बन डाइऑक्साइड क्या है? जहर है। आपके दांत खराब क्यों होते हैं? मुंह से सांस लेते हैं। अच्छा, मतलब ये जो काफी प्रैक्टिस लोगों की होती है, आदत होती है कि मुंह से सांस लेते हैं, खास करके जो सोते हुए खराटे मारते हैं। में तो बच्चे अक्सर सांस फूल जाते हैं, सोते हुए खराटे भी मुंह से बंदा, वो एक आदत पड़ जाती है। तो मतलब इसके खराटों की भी हमारे पास इलाज है। एक मैं खराटों का जरूर बताएं। मैं क्योंकि आपको कोई बताऊं, साथ में आप लेती है खराटे? नहीं, मैं नहीं। नहीं बात मैं नहीं। ये अपने दिल की बात आपने कर ली। नहीं, मेरे वालिद साहब बड़ी जोर जोर के कराटे। हमारे दोस्त थे, बहुत ज़्यादा खराटे लेते थे। इवन इतना कि वो ट्रेन में चलती हुए भी सारे डब्बे वाले परेशान हो जाते थे। उन्होंने कुछ एक्सरसाइजें की। एक हमारे यहाँ है काकी मुद्रा, वो ख़वातीन के खुद, ये उस पर तो जब तहकीक की गई है तो वो पता चला कि जो बादशाह थे वो उन्होंने पाबंदी लगाई हुई थी उस ज़माने में। अच्छा वो ये ख़वातीन, ये खूबसूरती का मुद्रा कहलाता है। अच्छा। ये नाक को बंद करके हम प्रेशर देते हैं हवा का। इससे क्या होता है कि आपके टिश्यूज़ जो हैं, क्योंकि पूरा जिस्म तो हमारा टिश्यू से बना हुआ है ना। हाँ जी। तो वो टिश्यूज़ जो है वो आपके जो मुर्दा टिश्यूज़ है वो आपके चेहरे से निकल जाते हैं। लेकिन इसके लिए करने का ये है कि सुबह का टाइम हो और मुंह को धो लें आप, और ये 3-4 मिनट ये एक्सरसाइज करें। और 1 महीने के बाद आप ये आप 3-4-5 मरतबा करें, जितना कर सकती हैं। 3 मिनट में 3 मिनट। देखें इसके 2-3 तरीके हैं। एक तो ये है, ये एक मुद्रा भी बन जाता है। 3-5 उंगलियां लगाएं, यहाँ पे किया आपने, आपके चेहरे पे ग्लो आ जाएगा। वाह, पूरा खून आपके चेहरे पे आ जाएगा। पार्लर जाने की जरूरत नहीं। मैं वही कह रहा हूँ, ब्लश हो जाएगा। ये आप प्रैक्टिस कीजिए, खर्चा बच गया आपका। अगली दफा आप जब आएंगी तो इंशाल्लाह सारी खवातीन को अब सर हमसे एक प्रॉमिस आपसे लेना है। एक तो हम कोशिश करेंगे कि आप हफ्ते में एक दफ़ा हमें एक दिन दे दें। वो दिन आप बताएं ताकि हम लोगों से भी, क्योंकि कमिटमेंट होगी हमारी। देखें मैंने पहले भी गुजारिश की थी कि मुझे 12-14 साल ये पहला मेरा प्रोग्राम है एज ए प्रॉपर, वो सिर्फ आपकी वजह से है। मोहब्बत है तव्हां सर मक़सद इहो है न माण्हुनि खे अवेयर करणु। सर मूंखे जॾहिं सवाल कयो भा आसिफ़ त कुझु अवेयरनेस ॾियणी आहे, त मां पंहिंजो थोरो ख़ुदि नुमाइश खां थोरो अवॉइड कंदो आहियां। मां मीडिया खां बि, इवन हिकु ॿ असांजे प्रोग्रामनि में आया जेके मीडिया वारा, उन्हनि खां अलावा मां इंटरव्यू मां न ॾींदो आहियां, मां न वेंदो आहियां। पर हीअ मुंहिंजे सिंध जी धरतीअ जो ऐं इंडस सिविलाइज़ेशन जो जॾहिं मां सवालु आयो ऐं अवेयरनेस जो सवालु आयो त मां रुकी न सघियुसि। भा आसिफ़ जे मां नथो सम्झां त को मां को आलिम आहियां, को वॾो योगी आहियां। भा आसिफ़ हिन में इहो थींदो त फिल वक़्तु महीने ते तव्हां रखोसि प्रोग्राम, महीने ते रखूं।
त मां महीने ते हिकिड़ो ॾींहुं अव्हांखे ॾींदुसि, छो त मुंहिंजो शेड्यूल थोरो शेड्यूल इहो आहे त मां डेली सुबुह जो ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांजो कमिटमेंट्स आहिनि, तव्हां बैरिया ताईं वेंदा आहियो हुते जी। सो साईं टाइम असां वटि यकीन कंदो असांखे गाना बि खोड़ सारा ॿुधणा, पर मां सम्झां पियो असलान खां गाना विसरी विया, हुन खां प्लेइंग विसरी वई गिटार जी, ऐं तव्हांजी कचहरी यकीनन आपको भी आज इसका प्रोग्राम अच्छा लगा होगा, बहुत पसंद आया। और ये ऐसी चीज़ें हैं क्योंकि हमारी ये रोज़मर्रा की ज़िंदगी से रिलेटेड है। सेहत है तो एक्टिंग भी है, सेहत है तो म्यूजिक भी है, सेहत है तो जी है तो जान है, जी वो है तो जान है, बिल्कुल। तो आप सबकी मेहरबानी। सो व्यूअर्स, मां यकीन सां चई सघां थो, मूंखे उमेद आहे कि तव्हांखे अॼोको एपिसोड अॼोको जेको आहे सो असांजो प्रोग्राम तमामु घणो पसंदि आयो हूंदो, ऐं तव्हां सां ईअं ई असां अहिड़ियूं शख़्सियतूं तव्हां सां मिलाईंदासीं जेके तमामु जेके इल्म सां गॾु जेको आहे सो अमल में बि बिलीव कंदियूं हुजनि, अमली कमु कंदा हुजनि, अहिड़ा हीरोज़, अहिड़ा नौजवान टैलेंट जेको आहे सो तव्हांजे अॻियां आणींदासीं जेके न सिर्फ़ु हिकु जुस्तजू उन्हनि में आहे ऐं अॻिते वधणु चाहिनि पिया, पर मूंखे एतिरो चई सघिजे त के उहे पर्सन्स जेके आहिनि ॿियनि जूं लाइफ चेंज करण में बि उन्हनि में जो कंट्रीब्यूट हुजे। सो प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे, ऐं असां इंशाअल्लाह तव्हां सां वरी कंहिं ॿिए मौज़ू ते ॿियनि शख़्सियतुनि सां तव्हां सां मुलाक़ात करंदासीं सुभाणे। सो अॼु असांखे ॾींदा इजाज़त, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, सुभाणे वरी गॾु, अल्लाह हाफ़िज़। अहिड़े में अचण तुंहिंजो, अहिड़े में अचण तुंहिंजो, भागन जी भरी आहे, हिकु मुंदचरी आहे, बीजा रात ठरी आहे, हिकु मुंदचरी आहे, बीजा रात ठरी आहे। संग ही सारन जा किया कंधन माइन था, रही लोरन में छा साज सुना था, वरिया तो वरायण वरिया तो वरायण वांदी वरी आहे, अहिड़े में अचण तुंहिंजो, भागन जी भरी आहे, हिकु मुंदचरी आहे, बीजा रात ठरी आहे। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।